बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं सदाई करीम थे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करीम। अस्सलाम वालेकुम मुझा तमाम नाज़रीन, मां उम्मीद करां थी तव्हां बिल्कुल ठीक हूंदा। खोड़ सारी दुआऊं अवां जे लाइ, नेक तमन्नाऊं अवां जे लाइ। अवां जी पंहिंजी मेज़बान तायरा जोयो ऐं प्रोग्राम अवां जो पंहिंजो सुबुह मेहरान। अवां सभिनीनि खे सुबुह मेहरान प्रोग्राम में भली कार चवां थी। हैव अ गुड मॉर्निंग। अॼु जो सेट ॾाढो ज़बरदस्त आहे। अॼु जो ॾींहुं ॾाढो ख़ूबसूरत आहे ऐं जॾहिं असां ॾीया ॾिसंदा आहियूं ऐं ॾींहंनि जी जॾहिं असां रोशनी ॾिसंदा आहियूं त हिकु ॻाल्हि तसवर में मूंखे ईंदी आहे, ॾीओ माना तालीम, माना शऊर, माना रोशनी। ऐं जिथे शऊर हूंदो आहे न उते मतभेद कोन हूंदो आहे। ऐं असांजी जेका हीअ धरती आहे हिते हमेशह असां मोहबत ॾिठी आहे, पंहिंजाइप ॾिठी आहे ऐं सभु त्योहार जेके हूंदा आहिनि न पाण सभु मिली करे जॾहिं सेलिब्रेट कंदा आहियूं त सच पुछो हमेशह ॾाढी ख़ुशी थींदी आहे। ईद हुजे, दिवाली हुजे, राखी बंधन हुजे, को बि जेकॾहिं त्योहार असांखे मिले थो त असां जेको आहे न उनखे पंहिंजो त्योहार सम्झी करे सेलिब्रेट कंदा आहियूं। ऐं नंढपण खां मां त माना ईअं ई ॾिठो आहे न, असां जिथे रहिया आहियूं, जंहिं पाड़े में असां रहिया आहियूं, जेका असांजी परवरिश रही आहे, त असां हमेशह सभु त्योहार सेलिब्रेट कया आहिनि। असां जेको आहे न डिफरेंस घणो असांखे ॿुधायो कोन वियो आहे, त हमेशह सभु शयूं ॾाढियूं ख़ूबसूरत लॻंदियूं आहिनि। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ। सभ खां वॾी कैंपेन टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैकेट वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ते ॾिनल कोपन में दाख़िल करियो, घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो ड्रॉप बॉक्स में विझो ऐं तव्हां मौक़ो हासिलु कयो। टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो में तव्हां पार्टिसिपेट करे सघो था ऐं खटे सघो था खोड़ सारा इनामात। ऐं सुबुह जो टाइम हूंदो आहे त चांहि जी ज़रूरत पवंदी आहे। जॾहिं प्रोग्राम में मां ईंदी आहियां त मूंखे जेको आहे सो थोरो फील थींदो आहे। जॾहिं चांहि न हूंदी आहे न त मां डायरेक्टर साहब खे चवंदी बि आहियां त सर चांहि जी ज़रूरत पवे पई, पोइ टपाल मेज़बान हूंदी आहे त असां वटि जल्दी सां चांहि तयारु थींदी आहे ऐं चांहि जेको आहे सो असां वटि अचण वारी बि आहे। अॼु जो ॾींहुं ॾाढो ख़ूबसूरत आहे। अॼु जे ॾींहं जे हवाले सां मां ज़रूरु ॻाल्हाइणु चाहींदमि। ॾियारी समूरी सिंध खे ऐं आलमी इंसानियत खे ॾियारीअ जूं अणगणियूं वाधायूं हुजनि। सिंध सदाईं ॾियारीअ जे ॾिण जीअं रोशन रहे, शाल ॿरंदा रहनि दीप ॾियारी जा, सिंध ॾिसंदी रहे रंग यारीअ जा, बख़्त भलेरो थिए नंग जो दंग जो, बख़्त भलेरो थिए नंग जो दंग जो, गीत ॿरंदा रहनि ग़म ख़ुशारीअ जा, शाल ॿरंदा रहनि दीप ॾियारीअ जा। ऐं जेके ॾियारी जा दीप हुजनि था न ॾाढा ख़ूबसूरत लॻंदा आहिनि। अॼु जो ही पूरो जेको असां पंडाल सजायो आहे ॾाढो ख़ूबसूरत आहे ऐं साम्हूं मिठाइयूं बि तव्हांखे नज़र अची रहियूं हूंदियूं। हिन तरफ़ तव्हांखे ॾीया नज़र अची रहिया हूंदा ऐं जनाब हिन तरफ़ असांजा आयल मुअज़्ज़िज़ महिमान मौजूदु आहिनि। अवां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां ॾियारी जूं खोड़ सारियूं मां मुबारकूं ॾियां थी। अॼु पाण ॾियारी ते ॻाल्हाईंदासीं, अॼु पाण ख़ुशियुनि ते ॻाल्हाईंदासीं ऐं अॼु पाण जेको आहे सो ॻाल्हि ॿोल कंदासीं त ही जेके जश्न हूंदा आहिनि, ही जेके सेलिब्रेशन्स हूंदियूं आहिनि, गॾु जॾहिं सेलिब्रेट कयूं वेंदियूं आहिनि त केतिरी ख़ुशी थींदी आहे। जनाब पहिरियों नंबर सीट ते मूंसां गॾु मौजूदु आहिनि डॉक्टर चंदीराम शाहानी साहब। तव्हांखे भली कार चऊं था। हैव अ गुड मॉर्निंग। कीअं आहियो? ठीकु आहियो? बिल्कुलु माशाअल्लाह जी ज़बरदस्त। ॿियों नंबर सीट ते जनाब मूंसां मौजूदु आहिनि पुष्पा शाहानी साहिबा। तव्हांखे दिलि जी गहराई सां भली कार चऊं था। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? ॾियारी जूं तव्हांखे खोड़ सारी मुबारकूं हुजनि। सपना भारवानी साहिबा असां सां गॾु मौजूदु आहिनि। तव्हांखे बि मां वेलकम चवां थी। हैव अ गुड मॉर्निंग ऐं ॾियारी जूं खोड़ सारियूं तव्हांखे मां मुबारकूं ॾियां थी, शुभकामनाऊं ॾियां थी। ऐं जनाब शंकर भारवानी साहिबु असां सां गॾु मौजूदु आहिनि। ऐं मां जॾहिं आयमि पे त पाण ॾाढो दिलि सां ॾाढो चाह सां फ्लावर्स रखी रहिया हुया, हर शइ खे जेको आहे सो सेट करे रहिया हुया। मूंखे ॾाढो सुठो लॻो। तव्हांखे दिलि जी गहराई सां सुबुह मेहरान प्रोग्राम में भली कार चऊं था। जनाब उन खां पोइ सीट ते 5 नंबर सीट ते मूंसां मौजूदु आहिनि डॉक्टर कमलेश। डॉक्टर कमलेश खे भली कार असां चऊं था। ऐं कमलेश्वर साहबु जेको आहे सो जॾहिं मां आयसि त उहे बि ॾाढो जेको आहे न मसरूफ़ हुया सभिनीनि शयुनि खे सेट करण में। उन खां पोइ जी जनाब असां सां गॾु मौजूदु आहिनि अनीता कमलेश्वर साहिबा। तव्हांखे बि भली कार चऊं था। ऐं उन खां पोइ असांजे प्रोग्राम में अनीता अशोक साहिबा मौजूदु आहिनि। तव्हांखे बि दिलि जी गहराई सां भली कार चऊं था। अशोक सूफ़ी साहब मौजूदु आहिनि।
दिल जी गहराई सां भलीकार चवां थी सभिनीनि आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे। ऐं अॼु जो ॾींहुं ॾाढो ख़ूबसूरत ॾींहुं। डॉक्टर साहब तव्हां खां शुरूआत कंदासीं। ॾियारी जो ही जेको ॾिणु आहे केतिरो ख़ूबसूरत आहे? ॾियारी जो ॾींहुं एतिरो ई ख़ूबसूरत आहे जेतिरो सुबुह सवेर जेकॾहिं माण्हू गुलाब जे गुल खे ॾिसे या कंहिं नंढड़े ॿार जी मुस्कुराहट खे ॾिसे त जेतिरी नंढड़े ॿार जी मुस्कुराहट ख़ूबसूरत आहे जेतिरो गुलाब जो गुल ख़ूबसूरत आहे ॾियारी जो ॾींहुं एतिरो ई ख़ूबसूरत आहे। ऐं ॾियारी जा जेके ॾीओ आहे या रोशनी आहे उन जा इलाही सारा पस मंज़र आहिनि। ॾीए खे सिर्फ़ु उन जा मज़हबी एस्पेक्ट आहिनि, उन जा सोशल कल्चरल हर तरह जा एस्पेक्ट आहिनि। सिर्फ़ु ॾियारी हिकिड़ो मज़हबी ॾिणु न आहे, ॾियारी कल्चरल सोशल इकोनॉमिकल ॾिणु बि आहे। जीअं पाण जेकॾहिं शुरूआति इन सां करियूं, लतीफ़ साईं बि इहा ॻाल्हि कई त ॾिठी ॾियारी सामुंडियुनि सड़ संभाया विझो वर वंझ खे रोए वंझारी मारींदे मारई पिरह सूर पिरीअ जा। इन करे जो ही सिंध जो ख़ितो जेको उन में सियारे जी मौसम जी शुरू थींदी त वणजारा पंहिंजो वणज वापारु ॿियनि मुल्कनि सां कंदा ऐं पंहिंजा बेड़ा तयारु करे वेंदा। त उन ते ई लतीफ़ साईं जेका आहे इन सां शुरूआति कई त इहो हिकिड़ो एस्पेक्ट आहे, इकोनॉमिकल एस्पेक्ट आहे जो दीवाली जो। रिलीजन जे हवाले सां पाण जेकॾहिं मज़हबी एस्पेक्ट खे ॾिसूं त दीवाली भॻवान रामचंद्र जे अयोध्या अचण खां अॻु में बि सेलिब्रेट थींदी रही। उनजा मुख़्तलिफ़ एस्पेक्ट हुआ जेका पाण अॼुकल्ह सेलिब्रेट करियूं था। उन जो एस्पेक्ट इहो आहे त भॻवान राम 12 साल वनवास पूरा करे अयोध्या वापसि अचण जी ख़ुशी में उन जी वापसि उन खे सॼी दुनिया में सेलिब्रेट कयो थो वञे दीवाली जे ॾींहं खे। सही, ज़बरदस्त ज़बरदस्त, तमामु तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां ॿुधाए रहिया आहियो। ऐं जी पुष्पा शाहनी साहिबा, मां थोरो ॼाणणु चाहींदमि त जॾहिं ॾियारी जो ॾिणु हुजे थो कीअं सेलिब्रेशन हूंदी आहे, घर में कीअं तयारियूं हूंदियूं आहिनि? पहिरीं त मेहरान टीवी जे ज़रिए बि जेके देश परदेश सभिनि उन्हनि खे हैप्पी दीवाली। ऐं असांजी शुरूआति बि मेहरान टीवी सां ई सुबुह दीवाली जे ॾींहुं थींदी आहे। ऐं दीवाली जी शुरूआति त 15 ॾींहं असां अॻु ई करे छॾंदा आहियूं। लेडीज़ जे घर जी सफ़ाई में तक़रीबन असांखे महीनो लॻी वेंदो आहे। कोने कोने जी असां सफ़ाई कंदा आहियूं। पोइ धनतेरस खां असांजी दीवाली शुरू थी वेंदी आहे। 2-3 ॾींहं अॻु धनतेरस ते असां नवां कुझु बर्तन बि वठंदा आहियूं। ऐं मतिलबु आख़िरी उन पूजा शुरू थी वेंदी आहे। शाम जो धनतेरस जी पूजा कंदा आहियूं, मिठाई वग़ैरह। ऐं ॿिए ॾींहुं वरी रूप चौदस हूंदो आहे, सुबुह तयारु थियणु ऐं जेके सफ़ाइयूं ॿियूं करे वांदा थींदा आहियूं त उहो वरी रूप चौदस जे ॾींहुं सुबुह तयारी कंदा आहियूं, नवां कपिड़ा वग़ैरह जो। ऐं वाओ ज़बरदस्त। ऐं पोइ पूजा जेका हूंदी आहे लक्ष्मी जी पूजा हूंदी आहे, उहा दीवाली जे ॾींहुं शाम जो सभु गॾिजी पूरो परिवार गॾिजी असां तक़रीबन दीवाली पूजा कंदा आहियूं। ज़बरदस्त। ऐं हूअं बि पूजा जो जॾहिं ॿुधिबो आहे ऐं उहो गॾु वेहणु ऐं उते जेको आहे सो उहा हिकिड़ी कनेक्टिविटी ईअं जेको आहे सो जॾहिं उनजे बारे में बि सोचे थो त यकीनन उहो जेको आहे न हर मज़हब में जिथे बि जंहिं तरह बि इबादतूं थींदियूं आहिनि उहे यकीनन उहो सुकून जो बाइस ज़रूरु बणिजंदियूं आहिनि। यस, असां सपना साहिबा तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदासीं। अव्हां जूं कीअं तयारियूं हूंदियूं आहिनि? असांजूं ॾाढियूं सुठियूं तयारियूं हूंदियूं आहिनि जी। महीनो पूरो लॻी वेंदा आहियूं। पोइ ॿारनि जे लाइ शॉपिंग, मिठाइयूं, सफ़ाइयूं। माना औरतुनि जा उहे सेम कम न घर में हिते अची सुबुह रिलैक्स थी वेंदा आहियूं दीवाली जे ॾींहुं। ज़बरदस्त, ॾाढो सुठो लॻो आहे तव्हांखे ॾिसी करे। माशाल्लाह, तव्हां सभु इलाही ख़ूबसूरत बि लॻी रहिया आहियो जी। जनाब शंकर भवानी साहिबु तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदासीं। ऐं मर्दनि जूं तयारियूं कीअं हूंदियूं आहिनि? औरतूं त ॿुधाए रहियूं आहिनि त घरनि में घणा सारा कम हुजनि था। सो यस, तव्हांजूं तयारियूं कीअं हूंदियूं आहिनि? अॼु जे ॾींहं सां पहिरीं त सॼी सिंध वासियुनि खे, बल्कि जेके जहान में सिंधी मुस्लिम हिंदू सिख ईसाई सभिनी खे ॾियारी जूं लख लख वाधायूं। ऐं ॿियो त असां मर्द बि जेको आहे जीअं मायूं पंहिंजे हिसाब सां घर जे कमकार खे, सफ़ाई खे, असां मर्द पंहिंजनि वॻनि जी सिलाइनि ते
वाह दर्जी ॾे चक्कर ऐं न कॉल्स करण मक़सद ॿारनि जी शॉपिंग कराइण हा नंढा ॿार न उन्हनि खे शॉपिंग कराइण घर वारे जे लाइ ड्रेसिंग जे लाइ 2-3 चक्कर त हणणा पवंदा टेलरनि वटि माना इहा शइ ॾाढी फिक्स हुजे थी असां बि इंगेज हूंदा आहियूं रुॻो ही न हूंदा आहिनि सही बिल्कुलु सही इक्वली माना कम डिस्ट्रीब्यूट थियल हुजनि था ज़बरदस्त ज़बरदस्त हीउ त्योहार असांजी ख़ुशियुनि जो आहे यकीनन असां सभु ॿार बच्चा वॾा सभिनि खे सुठे नमूने सां एंजॉय कंदा आहियूं सेलिब्रेशन कंदा आहियूं ऐं दोस्तनि सां तमामु सुठे नमूने सां ॾियण वठण ज़बरदस्त ज़बरदस्त त्योहार कॾहिं कॾहिं नसीब थींदा आहिनि उन्हनि खे एतिरे ख़ूबसूरत अंदाज़ में ई सेलिब्रेट करणु घुरिजे अच्छा डॉक्टर कमलेश्वर साहब तव्हांजी तरफ़ अॻियां ईंदासीं ऐं डॉक्टर साहब हूअं त जेकॾहिं थोरो डॉक्टरेट फील्ड जो सोचिजे थो त ॾाढी वॾी फील्ड आहे ॾाढो हेक्टिक स्केजुअल बि डॉक्टर्स जो रहे थो सो ही ॾींहं अव्हां जे लाइ कीअं हुजनि था जी जी थैंक यू बुनियादी तौर पे मेडिकल डॉक्टर कौन है पीएचडी डॉक्टर है ओके जी प्रोफेसर है उस्ताद है पढ़ाईंदो है तैयारी के हवाले सां जेके मशीनूं मुंहिंजे ज़हन में आहिनि उहो इहो त 9 साल अॼु जे ॾींहं खां संबत साल उहो असांजो शुरू थिए थो सही उहो साल जो जेको नंबर आहे उहो आहे 2082 57 साल अॻिते अच्छा इन्ही ॾींहं ते सभु माण्हू जेके प्रोफेशनल्स आहिनि कारोबार कंदा हुजनि केर बि हुजनि उहे पंहिंजो अकाउंट्स बुक क्लोज़ कंदा आहिनि एंड दे ओपन न्यू फिस्कल ईयर जी पाण 1 जुलाई खां शुरू कंदा आहियूं 30 जून ताईं त हीअ असां वारो साल इन तरह सां शुरू थींदो जेके पुराणा कारोबार सां वाबस्ता माण्हू हूंदा पंहिंजा वही खाता जेके आहिनि उहे ॾियारी जे ॾींहं ते वरी शुरू थींदा ऐं हिकिड़ा क्लोज़ थींदा सही हिकिड़ो सुठो सोण चई सघिजे थो जी हाणे अचूं था त हिन जी जेका डीपर मीनिंग आहे उहो इहो आहे त तव्हां पूरे फैमिली जो पाण ख़रीदारी करियूं था सफ़ाई करियूं था मेल जोल पाड़े में थिए थो उन्हनि सभिनी सां मिलूं था जिन सां अमूमन कोन था मिलूं जी तव्हां सां मिलूं पिया ऐं असां हिक ॿिए जे घरनि ते मिठाई ऐं पहुचाइण ऐं त इहे सभु सिलसिला हलनि था पर उनमें हिकिड़ी डीपर मीनिंग इहा बि आहे त जेका अंदर जी जेकॾहिं ऊंदाहि आहे उनखे बि रोशन करणो आहे वाओ यस आई बिलीव तो ॿाहिरि जी रोशनी जशन मल्हाइण पर उनखे ॿियो सेल्फ रिफ्लेक्शन आहे ज़बरदस्त हर माण्हू जो कारोबार न आहे पर इहो कारोबार आहे त छा वियो वापरियो ज़िंदगी में उनखे डॉक्यूमेंट कजे ज़बरदस्त पंहिंजी फैमिली अचीवमेंट्स कहिड़ियूं थियूं आहिनि ठीकु आहे ॿार किथे पहुता आहिनि ठीकु आहे पंहिंजी सिहत जे बारे में अच्छा डॉक्टर साहब माफ़ कजो माज़रत सां मां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधणो आहे तव्हां एॾियूं ख़ूबसूरत ॻाल्हियूं कयो पिया मूंखे इंटरप्ट करण में थोरो मसइलो बि थिए पियो सो यस प्रोग्राम आहे ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था नाज़रीन सुबुह मेहरान प्रोग्राम सां भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे ॾिसंदा रहिजो अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में नंढिड़ो ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं टपाल मेज़बान सां गॾु ऐं टपाल मेज़बान असांजी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैकेट वठो पंहिंजी मालूमात पैकेट ते ॾिनल कूपन में दाख़िल करियो ऐं घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में विझो ऐं मौक़ियो हासिलु कयो टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो में हिसो वठी खोड़ सारा क़ीमती इनामात तव्हां हासिलु करे सघो था प्रोग्राम जे तरफ़ असां अॻियां वधूं था ऐं माना असां जेकॾहिं दिवाली जी ॻाल्हि कयूं ऐं असां जेकॾहिं राखी बंधन जी ॻाल्हि कयूं असां ईद जी ॻाल्हि कयूं पर माना सुबुह जॾहिं असांजी हुजे थी न मॉर्निंग जॾहिं असांखे नसीब थिए थी त उहो चांहि असां सां गॾु ज़रूरु हुजे थी सो चांहि गॾु आहे ऐं प्रोग्राम जी तरफ़ जनाब असां अॻियां वधूं था असां सां गॾु डॉक्टर कमलेश्वर लोहाना साहब मौजूदु आहिनि ऐं उन्हनि जा सभु साथी हिते मौजूदु आहिनि सो डॉक्टर साहब मां चाहींदसि त असां जॾहिं ॻाल्हि कयूं पिया दिवाली जे ॾिण जी त हीउ ॾिणु जंहिं अंदाज़ में तव्हां सम्झो आहे मां तव्हां खां सम्झणु चाहींदमि त हीउ ॾींहुं कीअं हुजे थो महिरबानी बिल्कुलु ॻाल्हि पे थी सेल्फ रिफ्लेक्शन जी मां ॻाल्हि ॻंढींदुमि त डॉक्टर चंदीराम
जी हींअर पाण खे ॿुधायो त ही सोशल कल्चरल इकोनॉमिकल ऐं इहे सभु शयूं जेके आहिनि इनमें इंटरवुवन आहिनि। उहो हीअं त हिकिड़ो कारोबारी पंहिंजो कमु शुरू करे थो, को नई दुकान खोले थो, को नओं बिज़नेस स्टार्ट थो करे, को नई गाॾी वठे थो, को मोटर बाइक थो वठे, को नई एस्पायरेशन सां यूनिवर्सिटी में दाख़िला थो वठे। तो ऑल दीज थिंग्स जस्ट यू जस्ट राइट इट डाउन इन योर डायरी। त इहो हिकिड़ी पूरी फैमिली हिस्ट्री डेवलप थी थिए ऐं हिन में केतिरियूं ई अहिड़ियूं पेंडिंग में शयूं बि हूंदियूं आहिनि त अॼु हिन साल में जेके शादियूं अटेंड कयूं आहिनि त भला उन्हनि जूं दावतूं बि करे सघजनि थियूं ऐं मेल जोल ऐं उहे सभु जेके कोहिजन आहिनि सोसाइटी जा उहे असां हिन कल्चरल त्योहार खे बहानो बि वठी मोकल बि आहे त उनखे इंजॉय बि कंदा आहियूं ऐं उनजे विच में खोड़ सारियूं शयूं अंदरि जो बि हिकिड़ो सफ़र शुरू थो थिए त अचो त वरी खां ॿीहर रिवाइव करियूं शयूं, ॿीहर खां पंहिंजी भेणनि भाइरनि ऐं पंहिंजा जेके रिलेटेड माण्हू आहिनि दोस्त आहिनि उन्हनि सां उहे सभु पुराणियूं ॻाल्हियूं ख़तमु करे नई शुरूआत करियूं। सो इट्स बेसिकली अ न्यू बिगिनिंग स्टार्टिंग विथ अ न्यू चैप्टर। दिस इज़ हाउ ॾियारी सॼी दुनिया में इन्ही जज़्बे सां मल्हाई थी वञे जंहिंमें तव्हां नयूं नयूं ॻाल्हियूं शुरू करियो था अॼोके इन्ही शुभ ॾींहं ते। हर देह जी सफ़ाई थिए थी, ॿाहिरि घर जी बि सफ़ाई थिए थी, अंदरि जी बि सफ़ाई थिए थी। क्लीन त इहो हिकिड़ी क्लीनज़िंग एक्टिविटी बि आहे चई सघिजे थो जंहिंमें तव्हां पंहिंजी हिननि सभिनी शयुनि खे कावड़ गुस्सो अना जेके बि नेगेटिविटीज़ आहिनि हर इंसान में ऐं इहे नेचुरल आहिनि इन्हनि खे इहो ख़तमु करण जो बि जॾहिं माण्हू डॉक्यूमेंट करे थो न त आई हैव टू लीव दिस, अॼु मूंखे हीअ दुकान बंदि करणी आहे, हिनमें मूंखे लॉस थो थिए। अहिड़ी तरह सां ॿिया बि जेके बिज़नेस आहिनि अना जा कावड़ जा हसद जा केतिरा ई उन्हनि दुकाननि खे बंदि करणो आहे। ज़बरदस्त वी जस्ट डू ऑन दिवाली। ज़बरदस्त हिकिड़ी तरह जो हिकिड़ो क्लींजिंग इवेंट आहे। वाओ वाओ डॉक्टर साहब ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में कमलेश्वर साहब तव्हां डिस्क्राइब कयो आहे दिवाली खे ऐं इहा ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि आहे त पाण ॾिया त ॿारियूं था ऐं उन्हनि ॾींहंनि जी रोशनी सां घर खे त पाण रोशन करे रहिया हूंदा आहियूं पर असांखे पंहिंजे अंदर खे बि रोशन करिणो आहे। नफ़रत कावड़ बुग्ज़ कीनो हसद इहे सभु शयूं जेको आहे न ख़तमु करणियूं। नो डाउट कुझु शयूं नेचुरली हुजनि थियूं, सभु जेके आहिनि न शयूं किथे न किथे इंसान जी ज़ात में किथे न किथे का न का शइ हुजे थी पर कोशिशि कजे त हिन शइ खे छॾिणो आहे त पोइ तव्हांजे इख़्तियार में आहे त उन्हनि सभिनी शयुनि खे छॾे सघो था, हिकिड़ी ख़ूबसूरत शुरूआति ज़रूरु करे सघो था। अनीता साहिबा तव्हांजी तरफ़ ध्यानु ॿुधंदासीं। यस अनीता साहिबा अव्हांजे लाइ हीउ ॾिणु कीअं हुजे थो? सभ खां पहिरीं त मेहरान टीवी जो जी तमामु घणी महिरबानी जो उन्हनि इहो ॾियारी जो प्रोग्राम रखियो आहे ऐं मुंहिंजे तरफ़ां जिते जिते बि पूरी दुनिया में ॾियारी मल्हाई पई वञे सभिनी खे शुभकामनाऊं, तव्हांजे लाइ बि शुभकामनाऊं। ॾियारी जीअं सभिनी ॿुधायो त तक़रीबन 15 ॾींहं या महीने खां असांजे घरनि में शुरू थी वेंदी आहे ॾियारी। उनमें सफ़ाइयूं बि शामिल आहिनि, उनमें पेंट बि शामिल आहे, उनमें नई ख़रीदारी बि शामिल आहे, कपिड़ा हर शइ। पर जेको बेसिक जो पर्पज़ आहे उहो इहो ई आहे त असां हर शइ खे क्लीन करियूं, अंदरां बि ॿाहिरां बि, जीअं तव्हांखे कमलेश्वर ॿुधायो, ताकी जेके पॉज़िटिव एनर्जीज़ आहिनि उहे असांजे सराउंडिंग्स में अची वञनि, असांजे घरनि में अची वञनि। ऐं जॾहिं उहो ॾियारी ताईं इहे सॼा कम पूरा थी वेंदा आहिनि तॾहिं असां उनखे सेलिब्रेशन जे तौर ते ॾींहंनि सां पंहिंजे घर खे रोशन कंदा आहियूं ऐं जेके पॉज़िटिव एनर्जीज़ आहिनि लक्ष्मी माता आहे उनखे असां वेलकम कंदा आहियूं। ऐं जॾहिं लक्ष्मी पूॼा थींदी आहे राति जे टाइम ते सभई पूरी फैमिली गॾु थींदी आहे त असां पूरे साल जो जेको तत आहे उहो लिखंदा आहियूं। असां वटि सालनि जी हिकिड़ी डायरी पई आहे, हर साल उन में ई लिखंदा आहियूं असां त ही साल असांजो कीअं गुज़रियो, कहिड़ियूं सुठियूं शयूं थियूं, कहिड़ियूं उनमें ज़ाहिरा ज़िंदगी आहे, उनमें लड़ा चाढ़ा सभु ईंदा आहिनि। त जेके बैड हैपन्स थियूं उहे बि लिखंदा आहियूं। ॿार लास्ट ईयर किथे हुया, हिन साल किथे हुया, असां पूरे साल में छा कयो ऐं हाणे नेक्स्ट असांजो छा प्लैनिंग थी सघे थी, त उहे सभु असां डॉक्यूमेंट कंदा आहियूं। ऐं पोइ जॾहिं
काफ़ी सालनि खां पोइ पुठियां वारा वर्क उथलाए ॾिसंदा आहियूं न, पोइ ॾाढो मज़ो बि ईंदो आहे। अच्छा हिन साल ही थियो त इहो ॾियारी जो पूरो इहो ई मक़सदु आहे त असां बैड एनर्जीज़ खे पंहिंजे घरनि मां पंहिंजे अंदरि मां ॿाहिरि कढूं ऐं पॉज़िटिव खे अंदरि। सही सही। अच्छा अनीता साहिबु थोरो मां पुछणु चाहींदमि तव्हां खां, कुझु शयूं न वॾनि जे तरफ़ खां असांखे मिली रहियूं हूंदियूं आहिनि, सो ही डॉक्यूमेंट करणु इहो तव्हां नंढे हूंदे खां ॾिठो आहे पंहिंजे घरनि में? इहो ई आहे, ऐं उन जे लाइ बि इहो आहे हिकिड़ो रिचुअल्स इहे सभु थींदा आहिनि। त जेको आहे सभु जॾहिं मां नंढी हुयसि त असांजी अम्मी वटि चांदी जा सिक्का हूंदा हुआ, जेके स्पेशली चांदी जो कटोरो हूंदो हो ऐं चांदी जा सिक्का उहे स्पेशली ॾियारी जे ॾींहं ते ई शाम जो निकिरंदा हुआ। ऐं कचो खीर अम्मी रखंदी हुई, उन में सिंदूर, उनमें उहे चांदी जा सिक्का ऐं उहो चांदी जो वटो, उहो असां लक्ष्मी माता खे अर्पण कंदा हुआसीं, आरती कंदा हुआसीं, पूॼा कंदा हुआसीं। ऐं पोइ जॾहिं असां शादी करे आयासीं पंहिंजे सावरनि में, उन जूं कुझु थोरियूं डिफरेंट रिचुअल्स हुयूं। त इहो इट इज़ जस्ट द कॉम्बिनेशन ऑफ एवरीथिंग। ज़बरदस्त ज़बरदस्त, तव्हां ॾाढी ख़ूबसूरत अंदाज़ में एक्सप्लेन कयो आहे। ऐं जी अनीता अशोक साहिबा तव्हांजी तरफ़ अॻियां ईंदासीं। अनीता साहिबा, ऐं सभिनीनि खां हिकिड़ो ई सुवालु पुछां पई त हीअ ॾियारी जो ॾिणु, छो त ॾिसो न असांजो पंहिंजो पर्सपेक्टिव हिकिड़ो हुजे थो, सो अव्हांजो अॼु जो ॾींहुं कीअं शुरू थियो ऐं कीअं हमेशह सेलिब्रेट कंदा आहियो? सभ खां पहिरीं त मेहरान टीवी वारनि जो ॾाढो महिरबानी आहे कि हर साल असां सुबुह जो ॾाढो फ्रेश सुठो तयारु थी ईंदा आहियूं, ऐं जंहिंसां असांजी ॾियारी जी शुरूआति थींदी आहे। हूअं त थी वेंदी आहे, पर जेको स्पेशल हूंदो आहे उन हिसाब सां हूंदो आहे, त उहो असांजो हूंदो आहे हर साल सेलिब्रेशन स्टार्ट थी वेंदो आहे। ऐं उन खां पोइ तव्हां सभिनी खे वाधायूं हुजनि, हर जिते जिते सभु रहनि था उन्हनि सभिनी खे ॾियारी जूं वाधायूं हुजनि। एज़ यूजल सभु ईअं ई हूंदो आहे त ॾियारी जो हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे, ही असांजे हिंदू मज़हब में वॾो ॾिणु आहे, त उन हिसाब सां महीनो ॾेढ पहिरीं ई हूंदो आहे, बल्कि महीने खां पहिरीं हूंदो आहे कि ॾियारी अचणी आहे, सभु कमु करणा आहिनि। स्पेशली ॿारनि खे ॾाढी ख़ुशी हूंदी आहे त असांखे ॾियारी जे हिसाब सां ई करिणो आहे, सभु शयूं सेलिब्रेट करणियूं आहिनि, ख़रीदारी बि करणी आहे, ॾीआ ऐं फटाका सभु शयूं। मिठाइनि खां वधीक बि ॿारनि खे इहो हूंदो आहे कि असां फटाका वारियूं ऐं रोशनी थींदी आहे, त ॾिया हर ज़माना घर में। पहिरीं त एतिरो न हूंदो, पर हर वक़्तु हर साल ॾियारी जी सेलिब्रेशन वधि खां वधि पई थिए ऐं चेंजिस बि अचनि पियूं उन हिसाब सां, त ॾाढो सुठो लॻंदो आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त, ख़ूबसूरत, बेहद ख़ूबसूरत। अशोक सूफ़ी साहब तव्हांजी तरफ़ अॻियां ईंदासीं, ऐं जी असां वटि जेको आहे न 4 कपल्स मौजूदु आहिनि, सो ॾाढो ख़ूबसूरत लॻे पियो उन्हनि सां प्रोग्राम कंडक्ट कंदे। जी अशोक साहब, कीअं हूंदो आहे हीअ ॾींहुं ॾिणु अव्हांजे लाइ? सभु खां वधि मेहरान टीवी जी महिरबानी, अव्हां सभिनीनि अॼु जे ॾींहं ते असांखे टाइम न, इहा ॾाढी वॾी ॻाल्हि हुजे थी। हा न, छो त पाण गॾिजी सदाईं सेलिब्रेट कंदा आहियूं, इहा असांजे लाइ इलाही ख़ुशी जी ॻाल्हि हूंदी आहे। जी सिंध धरती असांजी रवादारी ऐं मज़हबी भाईचारे जी अमीन रही आहे, ईअं ई आहे। ऐं अव्हांजी जेका मेहरान टीवी आहे उन रवायत खे बरक़रार रखंदे ऐं इन ॾिण खे सेलिब्रेट करे पई, इहा अव्हांजी ख़ासि महिरबानी आहे। ही हिकिड़ो सम्झो त जीअं साईं कमलेश्वर ॻाल्हि कई त अंदरि जी जेका सफ़ाई आहे उनजो बि ॾींहुं आहे। ॿाहिरि असीं ॾीआ ॿारियूं था, पर अंदरि बि को ॾीओ ॿरणु खपे, सो उन ते ई ज़ोर ॾियणु खपे। ऐं बिल्कुलु रवादारी जे हिसाब सां सॼी दुनिया खे जेके बि जिते बि दीवारी मल्हाई वञे पई, असांजा मुस्लिम दोस्त बि आहिनि ऐं हिंदू दोस्त बि आहिनि, सभई जेके रवादारी ते यकीन रखनि था उहे मल्हाइनि पिया। ख़ुशी जो ॾींहुं आहे, प्यार जो ॾींहुं आहे, मोहबत जो ॾींहुं आहे, मिठाइनि जो ॾींहुं बि आहे, ॿारनि जी फटाकनि जो ॾींहुं बि आहे। ॾाढी हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि थी, जॾहिं टियों ॾींहुं वियुसि कंहिं फटाकनि जी मार्केट में, मुंहिंजी नंढड़ियुनि उन्हनि खे चयो त तव्हां हीअ जेके सेल पिया कयो जंहिंमें हैवी नॉइस आहे, तव्हां थोरो ख़्यालु कयो पखी पखण जो, जानवरनि जो। को ॿिली जो बचो आहे ईअं ठका थो थिए, त इहे न सेल कयो, उहो बि इम्प्रेस थी वियो आहे कंहिं हद ताईं। असांजो त बिज़नेस आहे, पर तव्हांखे माना पखी पखण जो बि ख़्यालु आहे। ऐं जेके घर में नंढा जानवर आहिनि, ॿिली आहे या को डॉगी वग़ैरह आहिनि नंढा, उन ते मथां एॾो शोर थिए थो, थोरा लाइटली वठो, त माना इहा हिकिड़ी सोच आहे, सो इहा हुअणु खपे। ज़बरदस्त ज़बरदस्त, तव्हां ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे। अच्छा जी, ॿ लाइन्स मूंखे हमेशह ई ॾाढियूं ख़ूबसूरत लॻंदियूं आहिनि त दीप मंदिर के हो या मस्जिद के
हम जहाँ में फ़क़त रोशनी चाहते हैं। सो वाकई में दिया मंदिर जा हुजनि या मस्जिद जा, असां त जहाँ में सिर्फ़ु रोशनियूं चाहियूं था जेके असांखे हमेशह ई ख़ूबसूरत लॻनि थियूं। डॉक्टर चंदीराम साहब तव्हांजी तरफ़ अॻियां डॉक्टर साहब, नंढपिण खां ॾियारी कीअं सेलिब्रेट कई आहे? बेसिकली असांजो ताल्लुक़ जेको आहे थर इस्लाम कोट सां आहे। मोस्टली असीं सभई हिते हैदराबाद में मुख़्तलिफ़ सालनि खां अची सेटल थिया आहियूं न। त थर में जेका पॉपुलेशन आहे उन में को ज़रे बराबर बि डिफरेंस न आहे, रिलीजन जो को फ़र्क़ु न आहे, सभई हिकिड़े ई स्टाइल में हलनि था, मज़हब कहिड़ो बि हुजे त उहा गॾियल सेलिब्रेशन हूंदी आहे। उन जो हिकिड़ो पंहिंजो मज़ो हूंदो आहे। त जॾहिं माण्हू पाण कमाइणु शुरू करे थो, जॾहिं तव्हां वटि पैसा आहिनि, पोइ तॾहिं त उहो मज़ो कोन थो हुजे। पर जॾहिं तव्हां वटि घटि पैसा हुजनि, तव्हांखे मिठाइनि जी खाइण जी ज़रूरत हुजे ऐं तव्हां इंतज़ारु करियो त दीवाली ईंदी त मिठाई मिलंदी, दीवाली ईंदी त नवां कपिड़ा मिलंदा, दीवाली ईंदी त दीवाली जी ख़र्ची मिलंदी। त इहे बचपन जूं जेके शयूं आहिनि, नंढी उमिरि में ॿारनि खे इहो ई हूंदो, ईद ते ईदी जे लाइ इंतज़ारु कंदा आहिनि। जी बिल्कुलु। त दीवाली जो इहो ई हूंदो आहे, दीवाली ॾींहुं असांखे दीवाली ख़र्ची मिलंदी, नवां कपिड़ा मिलंदा, छुटी हूंदी स्कूल मां, ॿ टे ॾींहं घुमण फिरण में लॻंदा, महिमान ईंदा, दोस्त मिट माइट जेके सालनि खां कोन मिलिया आहिनि त उन्हनि सां मिलबो। त इहा बचपन में ईअं ई सेलिब्रेट थींदी। आहिस्ते आहिस्ते ख़बर ई कोन थी पए बचपन कीअं थो गुज़री वञे, माण्हू वॾो थी थो वञे, पोइ वरी वार चांदी कई, उम्र एॾी ठगी, सो बस उहा ई ॻाल्हि आहे कीअं ज़िंदगी गुज़री थी वञे, मींस ख़बर कोन थी पवे। जी उन नमूने सां दीवाली सेलिब्रेट थींदी रहे। पर मूंखे हिकिड़ो लता जी जो जेको गानो आहे, भॼन चओ गानो चओ वाट एवर, मूंखे लॻंदो आहे त उहो ई दीवाली जो हिकिड़ो जेकॾहिं तव्हां मैसेज चओ या उनजी, त तव्हां सभिनी ॿुधो हूंदो डेफिनेटली, जोत से जोत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, राहों में आए कोई दीन दुखी गले से लगाते चलो। वाह वाह, इहो ई आउं सम्झां थो। 4 सेंटेंस आहिनि। त जीअं कमलेश्वर ॻाल्हि कई, ॿियनि सभिनी ॻाल्हि कई, त दीवाली जो ॾीओ सिर्फ़ु पंहिंजी अंदरि जी ऊंधा खे मिटाइण न आहे। तव्हां पंहिंजे घर पाड़ो, पोइ शहर ॻोठ मुल्क सॼी दुनिया में, पाण सभिनी जो टारगेट इहो आहे त सॼी दुनिया में जेका इल्म जी रोशनी, अमन जी रोशनी, सकून जी रोशनी, प्यार जी, मोहबत जी, तव्हांजी ॾिसो हींअर ॾिसो जेकॾहिं ग़ज़ा में हींअर जेकॾहिं जंग बंदी थी वई आहे त केॾो सकून में कीअं सेलिब्रेट कंदा। जेकॾहिं उन खां अॻु में अमन न हो त अमन जेका आहे, सकून, शांती, प्यार, मोहबत, इहे सभु शयूं जेके आहिनि इहे दीवाली जो मैसेज आहिनि। त गॾिजी रहिजे, बराबरि रहिजे, पंहिंजो ख़्यालु कजे, ॿियनि जो ख़्यालु कजे, ॿियनि जो जेकॾहिं तव्हां ख़्यालु कंदा। ऐं ॿी ॻाल्हि त हीअ शयूं जेके तालीम आहे, ख़ुशी आहे, इहे वंडबियूं आहिनि। तव्हांजी ख़ुशी जेकॾहिं तव्हां वंडो था त इहा खुटे कोन थी। पैसा तव्हां वंडो था, इनडायरेक्ट वे में चवंदा आहिनि त इहे बि वधंदा, पर कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि। तालीम आहे, तालीम जेतिरी तव्हांजी प्रोफेसर साहिबु कमलेश्वर जेतिरो वधीक पढ़ाईंदो ओतिरी अञा नॉलेज वधे थी, पंहिंजी बि वधे थी, स्टूडेंट जी वधे, ख़ुशी बि ईअं आहे। जीअं तव्हां वंडींदव ईंदव दोस्तनि में, मिटनि माइटनि में, त अञा बि तव्हां सां गॾु इहो सिलसिलो वधीक हिकिड़ो पैदा थींदो। तव्हां बिल्कुलु सही चई रहिया आहियो, ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां बयानु कयो आहे। डॉक्टर साहब हूअं बि जॾहिं बि प्रोग्राम में मौजूदु हुजनि था, काफ़ी टाइम जा डॉक्टर साहब सां ॻाल्हि ॿोल्हि थी कोन्हे का, कोई प्रोग्राम असांजो अंदरि अरेंज थी कोन सघियो आहे, पर डॉक्टर साहब हूअं बि जॾहिं बि ॻाल्हाईंदा आहिनि, जनरली बि कंहिं ॻाल्हि कंहिं टॉपिक जे हवाले सां ॻाल्हि ॿोल्हि करे रहिया हूंदा आहिनि, त ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में ॻाल्हाए रहिया हूंदा आहिनि। दिलि चवंदी आहे त डॉक्टर साहब खे वेही ॿुधिजे। जी पुष्पा शाहणी साहिबा, नंढपण खां अव्हां जी दिवाली कीअं रही आहे? वो घर जो माहौल, वो अम्मा बाबा जी शफ़क़त, उहे सभु शयूं? दिवाली साल भर जी मञा त्योहार आहे जेको इंतज़ारु रहंदो आहे। त नंढपण में बि ॻोठनि में रहंदा हुआसीं, शुरू में इस्लाम कोट में, कराची में रहंदा आहियूं, पेरेंट्स कराची में हुआ, त सभु भेण भाउ नंढा हूंदा, फटाकनि जो इंतज़ारु, फटाका, दिवाली जूं ख़र्चियूं मिलंदियूं हुयूं, ऐं कोशिशि कंदा हुआसीं पंहिंजी जेके बि फ्रेंड्स आहिनि उन्हनि सां बि शेयर करूं गॾु।
ऐं अम्मी बाबा त ज़ाहिर ॿारनि खे शॉपिंग कराइण ॿियो थियो ऐं अॻु में हूंदा हिते हाणे थोरो अलॻि अलॻि माहौल थी वियो रहण जो ॻोठनि में गॾियल घर हूंदा त उते जो माहौल ईअं हूंदो राति जो बि माना ठाहे मिठाइनि जा थाल नंढियूं छोकिरियूं नंढियूं नंढियूं उहे ॿार गॾु रांदि कंदा हुआसीं गुॾियुनि जी रांदि ढोल जेके ऐं हटालड़ी जंहिंखे असीं चवंदा हुआसीं उन में लायूं विझी मतिलबु का उहो कोन हो सभु पंहिंजाए पवंदी हुई धारियां कोन लॻंदा हुआसीं ऐं ॿारनि में नंढनि में वॾनि में घरनि में मिलजुल हूंदो हिकु ई घर हूंदा हुआ नंढियूं नंढियूं दीवारूं हूंदी उन्हनि तां टिपी बि गॾिजी पाण दोस्तनि सां ऑन कंदो न न बिल्कुलु हूंदियूं बि हुयूं उहे बचपन जूं ॻाल्हियूं वधीक यादि अचनि थियूं हाणे त ॿार वॾा थियनि था पंहिंजा पढ़ाइनि लाइ ॿाहिरि निकिरी विया आहिनि पर अॻु में ई हूंदो त सभु गॾियल हूंदा हुआसीं ऐं ॾाढो मज़ो ईंदो हो गॾिजी पूजा हाणे बि गॾिजी पूजा करूं पर अॻु में त ईअं हूंदो 100 200 जेके पूरा परिवार हूंदा पाड़ा हूंदा उहो दिवाली में सभु हिक ॿिए सां गॾु हूंदा हुआ चाहे दिवाली हुजे होली हुजे हर कंहिं त्योहार में ईअं हूंदो वाह वाह ज़बरदस्त तव्हां यकीन पुछो मां राति डॉक्टर साहब तव्हां सां मां शेयर कयां हुई न ऑफ द कैमरा त पोर्ट ग्रैंड ते बि सेलिब्रेशन राति मूं ॾिठी पे ऐं जेको आहे सो मिठी में बि आहे मां इनवाइटेड बि आहियां पर प्रोग्राम्स करणा हूंदा आहिनि त कॾहिं कॾहिं न वञी सघिबो आहे कुझु प्रोग्राम्स में पर मां ॾाढो मिस कयो पिए ऐं मूं चाहियो पिए त मां वञा ऐं जेके वॾी वॾी सेलिब्रेशन्स हूंदियूं आहिनि ख़ासि तौर ते हिन ॾिणनि जे हवाले सां त उहे ॾाढियूं उहे ख़ूबसूरत लॻंदियूं आहिनि जी असां शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़ नाज़रीन अॻियां वधंदासीं ब्रेक जो टाइम थी वियो आहे ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम सां भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी शो हाणे थींदो तव्हांजनि पंहिंजनि शहरनि में तव्हां खटे सघंदा खोड़ सारा क़ीमती इनामात ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी अॼु पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं नंढिड़ो ब्रेक हुयो ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं ऐं ऑफ द कैमरा बि न कचहरी एॾी ज़बरदस्त हले पई ऐं ॾाढो ख़ूबसूरत लॻे पियो ऐं अॼु जो ही जेको सेटअप आहे मूंखे ॾाढो ख़ूबसूरत लॻे पियो मां पहिरीं बि तव्हां सां ज़िक्र कंदी आई आहियां नाज़रीन हिन प्रोग्राम सां भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे ऐं ॾाढी हिकिड़ी ख़ूबसूरत पोइट्री आहे मां चंद सिटरूं तव्हां सां शेयर कंदमि अव्हां आया ख़तमु थी विया ज़माना राति कारीअ जा ॿरी ॾीआ समय पिया ॼण असांजे घर ॾियारीअ जा दिलियूं दलदल मंझां निकितियूं चपनि ते चांदनियूं चमकियूं ज़मीनुनि तां खणाया विया विछाणा अश्क बारी जा हुयूं मौजुनि मथे मौजूं दरियाए इश्क दिलबर जूं वई दिल जी बुॾी सुहिणी लही विया ॾुख ॾुखारीअ जा अव्हां आया ख़तमु थी विया ज़माना अश्क कारी जा ॿरी ॾीआ समय पिया ॼण असांजे घर ॾियारी जा सो ॾियारी जो ॾिणु सेलिब्रेट करे रहिया आहियूं ऐं ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में असांजी कचहरी बि हली रही आहे ऐं जनाब असां सपना साहिबा तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदासीं सपना साहिबा नंढपण जूं यादूं हमेशह ई गॾु हलंदियूं आहिनि न ऐं कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके अक्सर इवेंट्स ते ई ख़ासि इवेंट्स ते यादि ईंदियूं आहिनि सो मां अव्हां खां बि ॼाणणु चाहींदमि त उहो नंढपण ऐं उहा ॾियारी जा ॾींहं कीअं गुज़रिया नंढपण में त ॾियारी जो ॾाढो मज़ो हूंदो हो नंढा ॿार हूंदा आहिनि न तव्हां माइक खणंदा हा पर तव्हांखे माइक वरी बि ओके ओके त पोइ ईअं मतिलबु ॾाढी सुठी मल्हाईंदा हुआसीं असांजा नानाणा बि पासे में रहंदा हुआ हा ओके छोकिरनि खे त ॾाढो फटाकनि जो हिननि जो शौक़ु हूंदो आहे पर छोकिरियुनि खे घर सजाइण जो हूंदो आहे न त ॾिसो सभिनी खां वधीक केरु थो सुठो करे तॾहिं त असां पाण मिटी ॻोहे करे ही सभु हटालियूं ॾीआ पाण ठाहींदा हुआसीं न घर में सही रांदीका हाथी घोड़ा ही हो पोइ सभिनी जा हिक ॿिए जे घर ॾिसण वेंदा हुआसीं हाणे बि असां जीअं भेणूं हिते आहियूं ॿ ॿियूं मुंहिंजूं हिते पोइ सभिनी खे इहो लॻंदो आहे ॾिसो हाणे रंगोली केरु थो सुठी ठाहे सुठे नमूने ॾीआ केरु थो रखे पोइ हिक ॿिए खे वीडियो जी मोकिलां पूजा कई आहे मतिलबु उन में ई मज़ो ईंदो आहे न उन सां उथंदो आहे चाह त अञा ही करियूं अञा ही करियूं त पोइ ईअं ॾाढी सुठी गुज़रंदी ज़बरदस्त तमामु बहितरीन ओके जी शंकर साहब तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदासीं ऐं थोरो मां अव्हां खां ॼाणणु चाहींदमि त
लाइक घर में ईअं हूंदो आहे न कॾहिं कॾहिं का शइ वाइफ खे घणी वणंदी आहे ऐं थोरो हस्बैंड चवंदो आहे न न हिनखे हीअं हुजणु खपे हिनखे हीअं हुजणु खपे सो अव्हां जे विच में नंढियूं नंढियूं शयूं कीअं रहंदियूं आहिनि? एक्चुअली असां जी पाण में तमामु सुठी अंडरस्टैंडिंग आहे। मां गवर्नमेंट जॉब कंदो आहियां, हीअ हाउस वाइफ आहे, पर असां का बि ॾियारी जी शॉपिंग कयूं या का मिठाई हिक ॿिए जी सलाह सां ई वठंदा आहियूं। इवन ॿारनि जा कपिड़ा बि असां पंहिंजी मर्ज़ी सां न ॿारनि सां पुछी वरी ॿई उन ते सैटिस्फाइड थींदा आहियूं त हिन खे ही न ही, पर असां कॾहिं बि हिक ॿिए में उहा कॾहिं बि अञा ताईं अलाह जी रहमत आहे त कॾहिं असां कंहिं पाण में कॾहिं ही न ही हू न हू, पर का बि असां में अंडरस्टैंडिंग ॾाढी सुठी आहे। सो ॾियारी जो ॾींहुं त आहे ई अहिड़ो, अॻे त अवेयरनेस कोन हुई माण्हुनि में, ऐं मीडिया जो दौर कोन हुयो ऐं माण्हू ईअं सम्झा ॾियारी हिंदुनि जी आहे, ईद असांजी आहे, पर जीअं जीअं ही मीडिया आई आहे या ही मेहरान टीवी आहे जेको एतिरी पूरी दुनिया खे मैसेज ॾिए पियो, त जॾहिं उन्हनि खे इहा ख़बर पए थी ॾियारी भाईचारे जो मोहबत जो पैगाम आहे, त राति मूं ॾिठो फेसबुक ते त तक़रीबन 20 मुल्क ॾियारी सेलिब्रेट कनि था। त जॾहिं उन्हनि में अवेयरनेस आई त ॾियारी हिकिड़ो मोहबत जो ऐं भाईचारे जो पैगाम आहे ऐं हिन में पुराणा जेके बि उन्हनि जा रिज़र्वेशन आहिनि उहे ख़तमु कया था वञनि ऐं वरी मोहबत जो इज़हार, त हर माण्हू चाहे थो त मुंहिंजी कंहिंसां अनबन न हुजे, पर जेसि ताईं उहा उन्हनि खे ख़बर पवे हिन ॾियारी जो मैसेज उन्हनि ताईं जॾहिं वियो आहे, उन्हनि खे अवेयरनेस आई आहे त पूरी दुनिया में ॾियारी खे सेलिब्रेट कनि पिया। इहा मूं राति जेका फेसबुक ते ॾिठो आहे, ज़बरदस्त हिकिड़ो असांजो वॾो ॾिणु न आहे पर मोहबत जो पैगाम आहे, भाईचारे जो पैगाम आहे ऐं मज़हब खां हटके आहे। वाह वाह ज़बरदस्त। डॉक्टर कमलेश्वर साहब तव्हांजे तरफ़ अॻियां वधंदासीं ऐं अवां ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में पहिरियों त ॾियारी जो हिकिड़ो कंसेप्ट जेको आहे उनखे एक्सप्लेन कयो। अवां खां बि अवां जे नंढपण जा ॾींहं उहे यादगिरियूं पुछणु चाहींदमि। मां ॼाओ ऐं निपनो त हिते हैदराबाद में ई आहे, पर मिठी मुंहिंजो नेटिव प्लेस आहे ऐं उहो मुंहिंजे लाइ हिकिड़ो उते रहणु ऐं उते जी शयुनि खे इंजॉय करणु उहो मुंहिंजे लाइ हिकिड़ो कंहिं रोमांस खां वधीक न आहे। सो मूंखे पंहिंजे नंढपण जो कुझु यादियूं हीअं आहिनि त मिठीअ में हिकिड़ी ड्रामा सोसाइटी हूंदी हुई, ॾियारी जे ॾींहं ते उते ड्रामा थींदा हुआ ऐं उहे ड्रामा मज़े जी ॻाल्हि आहे उनखे डायरेक्ट करण वारो हिकिड़ो हाजी मोहम्मद दल साहिबु हूंदो हो, जंहिंजो ताज़ो महीनो खनि अॻु में डेथ थी आहे ऐं उहे पंहिंजे मज़हबी अक़ीदनि जा त पाबंद हुआ ई ऐं हा आख़िर ताईं रहिया, पर उन्हनि ॾियारी खे हमेशह हिकिड़ो कल्चरल इवेंट ॾिठो ऐं उन में बिना कंहिं तफ़रक़े जे जेके रामलीला जा एक्टर्स हूंदा हुआ उहे स्कूल जा स्टूडेंट्स हूंदा ऐं उनजो को बि तफ़रीक़ न हूंदी त हीअ कहिड़े मज़हब या कंहिं फ़िरके सां आहे ऐं उन ड्रामे खे पूरो ॻोठु ॾिसंदो हो ऐं उन ज़माने जी ॻाल्हि थो करां जंहिं वक़्तु बिजली कोन हूंदी हुई, ठीकु आहे, जनरेटर्स ते या आर्टिफिशियल कोई मैकेनिज़म ते तव्हां अंदाज़ो करियो लाइव प्रोग्राम हींअर पाण करियूं पिया केतिरी टेक्नोलॉजी जी ज़रूरत आहे, उन ज़माने में पूरे ॻोठ लाइ इहे ड्रामा करणु आउं ई सम्झां थो त इहो हिकिड़ो शानदार ऐं इहा रवायत हर साल यकीनन हाणे हिकिड़े पासे त इहो थी वियो परफॉर्मिंग आर्ट, ॿिए पासे वरी तव्हांखे लिखत में पढ़त में ऐं हींअर असांजी भेण तव्हांखे जीअं ॿुधायो नंढनि रांदीगरनि जे ठाहिण में तव्हां ॾिसो हिते पुठियां हिकिड़ो आर्ट ऐं क्राफ्ट बि आहे, ॿारनि में शऊर कलम खणण जो ऐं तव्हां अंदाज़ो करियो उन ज़माने में जेके ॻोठ में घर हूंदा हुआ उहे सीमेंट जा ऐं उन जा ठहियल न हुआ, उहे ठहियल हूंदा हुआ रागे में केतिरियूं ॿियूं शयूं आहिनि उन में ऐं उहे हाइजीनिकली तमामु क्लीन रहंदा हुआ ऐं उनखे उनजे घर जे फर्श खे बि उन अंदाज़ सां पंहिंजे हथनि सां उन जूं ख़वातीन उनखे राॻींदियूं हुयूं, उनखे बहितर बनाईंदियूं ऐं उहो ॾाढो टाइम टेकिंग ऐं तंग कंदड़ कमु हो, पर दैट्स वॉट द लाइफ ऐं इहो ई उन में रोमांस बि हो, आर्ट क्राफ्ट बि उन में शामिल हो त हर ॿार उनखे उनखे चइबो आहे रंगोली जंहिंजो तव्हां ज़िक्र पिया कयो थोरी देरि पहिरीं, त उहो बि ठाहिणु त ॿारनि खे रंगनि जी बि सुञाणप
थिए थी, उन्हनि जे उहो जेका थाली पाण ठाहियूं था जंहिंजो तव्हां हींअर थोरी देरि पहिरीं ज़िक्र कयो, त इहे सभु शयूं उन में आर्ट बि हुयो। मूंखे ॿियो शइ यादि पई अचे, जेको भाउ हींअर ॻाल्हि कई त मीडिया जो दौरु आहे, त उन ज़माने में अख़बारूं बि हिकिड़ो वॾो ज़रियो हुयो। अच्छा डॉक्टर साहब पाण हितां खां ई कंटिन्यू कंदासीं, पर वक़्तु थी वियो आहे न्यूज़ ब्रेक जो। सो न्यूज़ ब्रेक जी तरफ़ नाज़रीन अॻियां वधूं था। सुबह मेहरान प्रोग्राम सां भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। सो तव्हां हिसो वठी सघो था, खटे सघो था खोड़ सारा इनामात। ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चवां थी। न्यूज़ ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं ऐं बिना कंहिं देर जे डॉक्टर कमलेश्वर साहब तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदसि ऐं असां सिंध धरती जी हिन रवादारी खे बि अॼु यादि कंदासीं। ऐं नंढपण खां जेको आहे न अव्हां बि जीअं ॻाल्हि कयो पिया त उहे सभु शयूं गॾिजी सेलिब्रेट करणु, इन्हनि सभिनीनि जो चार्म कीअं ॾिठो आहे? इहे सभु शयूं ऐं ॻोठ में हाणे बि तव्हां ॾिसो या अॼु खां 50 साल पहिरीं ॾिसो त थर में या उहे सभु हंधि जिते ॾियारी मल्हाई वेंदी आहे उनजो हिकिड़ो इंडिजिनस वे आहे शयुनि खे ॾिसण जो। उनमें जेका आर्टिफिशियल शइ आहे उहा तव्हांखे नज़र न ईंदी। शहरनि में रहंदे मूंखे यादि आहे त मां पंहिंजे बाबा सां गॾु, वलीराम वल्लभ मुंहिंजे बाबा साईं जो नालो आहे, बाबा साईं तमामु वॾा राइटर, केतिरियूं शयूं, त रेडियो पाकिस्तान में बिल्कुलु इन तरह सां मां उन्हनि सां गॾु वेंदो हुउसि ऐं मां ऑब्ज़र्व कंदो हुउसि त बाबा कीअं ॾियारी जे बारे में प्रोग्राम कंदा हुआ, ॿुधाईंदा हुआ। अख़बार में बि उन्हनि जा मज़मून ईंदा हुआ, त उहे दोस्त जेके ॾियारी जे बारे में अञा उन्हनि खे इंसाइट्स न हूंदियूं हुयूं या उहे मालूम करणु चाहींदा हुआ, त उहो अख़बार ई उहो ज़रियो हो। रेडियो या अख़बार तमामु पावरफुल उन ज़माने जा ऐं अञा बि उहे पावरफुल मीडियम आहिनि। सो उहे मूंखे सभु शयूं यादि अचनि थियूं ऐं उन बहाने उन्हनि सभिनी दोस्तनि सां, अदीबनि सां मुलाक़ात थींदी हुई ऐं उहो रिश्तो अञा बि आहे। ऐं बाबा जी हयाती में बि केतिरनि ई उन्हनि दोस्तनि वटि साल में हिकु दफ़ो मुंहिंजो ज़रूरु वञणु थींदो हो। पोइ उहो मिठाई ॾियण जो बहानो हुजे या ॾियारी जूं ग्रीटिंग्स या उन्हनि जा मैसेजिस, त आउं सम्झां थो त इहो हिकिड़ो रवादारी जो हिकिड़ो बहितरीनु तरीक़ेकार आहे जंहिंसां माण्हू पूरे समाज में न फ़क़ति ॻंढियल आहे पर हिननि शयुनि जी अहमियत सभिनी जी दिलनि में हिकिड़ी ॾीए वांगुरु रोशन थिए थी। ईअं ई आहे जी। डॉक्टर साहब अव्हांजे ॻाल्हाइण मां मूंखे न लॻे पियो त अव्हांजो जेको आहे न तालुक़ु उहो लिटरेचर सां बि घणो रहियो आहे, त तव्हां उनजो बि ज़िक्र कंदा हलिया। अनीता साहिबा अव्हांजो बि नंढपण अॼु जेको आहे न उनजे बाबति ॿुधणु चाहींदासीं ऐं उहे कुझु शयूं जेके हमेशह ई यादि रहनि थियूं इंसान खे। जी हूअं त ॿारनि जे लाइ ॾियारी या ईद ईअं ई हूंदी आहे, नवां कपिड़ा, मिठाइयूं, ख़र्ची, पर सभ खां वधीक जेको मूंखे यादि आहे उहा त अम्मी जेका आहे न जेका मिठाई ठाहींदी हुई उहा उन वक़्तु छो जो इहो कॉन्सेप्ट न हो त असांखे ॿाहिरां ख़रीद करणी आहे मिठाई, सॼो सभु कुझु घर में ई ठहंदो हुयो। त अम्मी 3 या 4 थाल लाहींदी हुई ऐं उन ॾींहं ते ई लाहींदी हुई, माना अॻु में ठाहे न रखंदी हुई। उनजो इहो हो त हर शइ फ्रेश हुअणु खपे, फ्रेश हुजणु खपे। त उहा जेका मिठाई जी ख़ुशबू आहे, हाणे अनफॉर्चुनेटली अम्मी असां सां गॾु न आहे, पर उहा जेका ख़ुशबू आहे उहा असां सां आहे अञा ताईं। त ऐं ॿियो जेको कॉन्सेप्ट हुयो इहो त उहो मिठाई खे असां स्टोर करे घर में न रखंदा हुआसीं त असां सुभाणे परीं वरी खाईंदासीं। अम्मी जेका आहे न उहो सभु विराईंदी हुई ऐं असांजा जेके मुस्लिम फ्रेंड्स हूंदा हुआ उहे इंतज़ारु कंदा हुआ उन ॾींहं जो त असांखे ॾियारी जी मिठाई मिले। हा बिल्कुलु बिल्कुलु, असां बि इंतज़ारु हमेशह ई कंदा आहियूं, नंढे हूंदे खां असांजो बि इहो ई रहियो आहे। त इहो ई रवादारी जी जेका ख़ूबसूरती आहे न उहा इहा ई आहे त असां जंहिं कल्चर में रहूं था, जंहिं सोसाइटी में रहूं था, उते मतभेद न हुजे ऐं जेको बि असां वटि आहे उनखे असां विरहाइण जी कोशिशि करियूं। ऐं इहा ई मोहबत आहे, इहा ई ख़ूबसूरती आहे ऐं इहो ई असांजो कल्चर आहे। उहो कोई बि हुजे, कहिड़ी बि ज़ात सां तालुक़ु रखंदो हुजे, कहिड़े बि मज़हब सां तालुक़ु रखंदो हुजे। ज़बरदस्त ज़बरदस्त, यकीनन यकीनन ईअं ई आहे। अनीता अशोक साहिबा
अवां जो नंढपण, अवां जूं यादूं, अवां जा वो जेके आहिनि उहे सेलिब्रेशन्स, उहे ॾींहं? असां ईअं ई हूंदो हुयो बचपन में। मोस्टली मुंहिंजूं फ्रेंड्स मुस्लिम हूंदियूं ऐं उन्हनि खे बि हूंदो मम्मी मुंहिंजी मिठाई ठाहींदी, उहा बि उन ॾींहुं ते मोस्टली या हिकिड़ो ॾींहुं पहिरीं ठाहे रखंदा त उहे विरहाईंदा हुआसीं ऐं उहे मूंसां गॾु असांजे घर अची सेलिब्रेट कंदियूं, छोकी माना मुंहिंजी मुस्लिम फ्रेंड्स जी जी ऐं फटाका ॿारींदियूं, मिठाइयूं हिक ॿिए खे विरहाईंदा हुआसीं ऐं असां उन्हनि सां गॾु ईद सेलिब्रेट कंदा हुआसीं, उहे असां सां गॾु हर ॾिणु सेलिब्रेट कंदियूं। ज़बरदस्त। त अॼुकल्ह बि कॉन्टेक्ट में हूंदा आहियूं पर हर को पंहिंजे पंहिंजे हिसाब सां आहे वक़्त सां गॾु। हा बिल्कुलु बिल्कुलु। बाक़ी बचपन त बचपन आहे। हा, ज़िंदगी जा फेज़ेस आहिनि। यादि ईंदो आहे जॾहिं इहे शयूं हूंदियूं आहिनि, पाण कयूं था सभु शइ खे मैनेज कयूं था, त पोइ उहो टाइम यादि ईंदो आहे की असांजी माऊं इहे सभु कीअं सभु करे रखंदियूं। असां स्कूल वेंदा हुआसीं, ईंदा हुआसीं त हर शइ असां लाइ रेडी हूंदी। ज़बरदस्त। जी अशोक सूफ़ी साहब, तव्हांजे तरफ़ ईंदासीं ऐं अॼु ॻाल्हि ॿोल पाण ॾियारी जे हवाले सां ई कयूं पिया ऐं सभिनीनि पंहिंजो नंढपण यादि कयो आहे। ऐं मां तव्हां खां ॿियो को सुवालु पुछंदमि त इहा नाइंसाफ़ी थी वेंदी न, सो तव्हां खां बि पुछंदासीं अव्हां जो नंढपण, अव्हां जूं यादूं, अव्हां जा ख़ूबसूरत ॾींहं। नंढपण जूं यादूं नंढे हूंदे त माण्हू ॿाहिरि हूंदो आहे त पहिरियों त ख़र्ची जे इंतज़ार में हूंदो आहे। सही। त ख़र्ची कंहिंसां भली थी मिले। जी, ख़ासि तौर ते वॾे हिन ॾिण ते। जी हा, वॾो ॾिणु हूंदो आहे हर कंहिंखे, ऐं वॻनि जो इंतज़ारु हूंदो आहे, उहो त खणी हफ़्तो खनि पहिरीं वठी छॾिबा आहिनि या 2-4 ॾींहं पहिरीं। उनखां पोइ सेलिब्रेशन हूंदी आहे फटाकनि जी, त वधि खां वधि केरु थो ॿारे ऐं केतिरो असीं पाड़े वांगुरु तंग कयूं, पोइ पाड़े मां किथां दड़का मिलंदा, किथां छा मिलंदो उहो बि यादि रहंदा। पर तंहिं हूंदे बि असीं जेका ॿारणी हिकु इंजॉयमेंट आहे उनखे इंजॉय कंदा हुआसीं। वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त ख़ूबसूरत। यस डॉक्टर चंदीराम साहब। डॉक्टर साहब, हूअं त ॾाढो बिज़ी रहण ऐं तमामु कमकार, तव्हांजी रूटीन ॾाढी हिकिड़ो जेको आहे न, मां पहिरीं बि चयो त स्केड्यूल तव्हांजो ॾाढो सॼो टाइम मसरूफ़ रहे थो ऐं हिननि ॾींहंनि में केतिरो ॾींहं अॻु तयारियूं कंदा आहियो त हाणे टाइम कढणो आहे ख़ासि तौर ते पंहिंजे घर जे लाइ, पंहिंजे ॿारनि जे लाइ, पंहिंजे लाइ? तक़रीबन जेके वॾा ॾींहं अचनि था त उन में अॼुकल्ह कुझु शयूं आसान बि थी वियूं आहिनि, त मर्दनि जा कपिड़ा रेडीमेड में सवला मिलियो वञनि, दर्ज़ी जा चकर नथा लॻाइणा पवनि, घणा दर्जियुनि वटि चकर बि कोन था लॻाइणा पवनि। ॿियो कॉम्पिटिशन में अची वई आहे त सेल में 50% 40% ते मिलियो वञनि, कमु माण्हू जो थी वेंदो आहे, हरू भरू माण्हू महांगियूं शयूं ख़रीद करे उन्हनि मां बची थो पए। त उन सिलसिले में पोइ बि उनजे बावजूदि बि ज़ाहिर आहे ॿार आहिनि, उन्हनि जूं सोचूं आहिनि, पंहिंजे हिसाब सां उन्हनि खे नयूं नयूं शयूं खपनि, उन्हनि जी टेस्ट अलॻि हुजे थी, ब्रांड ओरिएंटेड आहिनि अॼुकल्ह ॿार। त उनजे करे कुझु टाइम कढणो पए थो, पर हाणे ॿार जॾहिं वॾा थी था वञनि त उहे ॿार असांजा माइट थी था वञनि न, उन्हनि खे पुराणे ज़माने जूं शयूं घटि वणंदियूं, हा उहे असां लाइ पसंदि कंदा आहिनि त हीअ वॻो तव्हां लाइ असीं वठी था अचूं। हाणे उहो ज़मानो कोन्हे जो माइट वञी ॿारनि लाइ कपिड़ा वठी अचनि ऐं पंहिंजी पसंदि जूं शयूं कनि। हाणे ॿार पेरेंट्स लाइ कंदा, इहा महिरबानी, इहा पाण सुठी ॻाल्हि आहे ऐं असीं त उन में घणो टाइम वेस्ट कोन थो थिए। बाक़ी हिकु ॿ ॾींहं छुटी करणी पवंदी आहे, जीअं हाणे अॼु मूं बिल्कुलु ऑफ कई आहे, सुभाणे बि ऑफ आहे, पर असांजी फील्ड जी आउं पीडियाट्रिशियन आहियां, ॿारनि जो डॉक्टर आहियां, त बीमार थियनि था व्हाट्सअप ते मैसेज कंदा आहिनि, फ़ोन कंदा आहिनि त कंहिंजो ॿारु बीमार आहे, कंहिंखे को मसइलो आहे त ॿुधाइणो, मतिलबु कॉन्टेक्ट में रहणो थो पए। उनजे बावजूदि घणेई माण्हू नाराज़ बि थी वेंदा आहिनि त डॉक्टर साहिबु तव्हां फ़ोन कोन था खणो, असांजो ॿारु एॾो बीमार आहे, त उन्हनि सां मौज़रत कबी आहे त भई मजबूरी हुई, असां शौक़ में तव्हांजो फ़ोन अटेंड न करियूं, ईअं कोन्हे। त ईअं दीवाली जा ॾींहं जेके या वॾा ॾींहं जेके ईद आहे, असीं ईद में वधीक छुटी कंदा आहियूं, 3-4 ॾींहं छुटी थी वेंदी आहे, इन करे त ओवरऑल कारोबार बंदि हूंदो आहे, सॼे मुल्क जो कारोबार बंदि हूंदो आहे, स्कूल बंदि हूंदा आहिनि, त उन में वधीक जेका आहे आसानी हुजे थी। असां जेका ॾींहं आहिनि असीं त इहा ई उमेदु करियूं था त असां हिननि ॾींहंनि ते बि गवर्नमेंट जेका आहे पब्लिक हॉलीडे करे, पूरे मुल्क में हॉलीडे हुजे। तव्हां ॾिसो इंडोनेशिया में, इंडोनेशिया मुस्लिम कंट्री आहे, पर उते
पब्लिक हॉलीडे हूंदो आहे, दिवाली जे ॾींहं ते पूरो मुल्क बंदि हूंदो आहे। त इन नमूने पाकिस्तान में बि इहा ॻाल्हि मुमकिन आहे जेकॾहिं गवर्नमेंट करणु चाहे त। जेकॾहिं ईअं हुजे त आउं सम्झां थो दिवाली जो जेको मज़ो आहे उहो शायदि अञा इलाही वधी वञे, असीं सभई हिन खां वधीक सेलिब्रेट करियूं, असांजा मुस्लिम दोस्त ॿिया। त छो तव्हां ॾिसो त नगर पार्कर में दिवाली सेलिब्रेट थी थी सेफ समय जो करे थो हिंदू, त हाणे उहो कॉन्सेप्ट रहियो ई न आहे। मिठी में सेफ समय जे लास्ट ईयर कई, कराची में तव्हां ॾिठो त उहे बि जेके आहिनि अरेंज थियनि थियूं। हाणे उहो दिवाली जो कॉन्सेप्ट सिर्फ़ु हिंदू कम्यूनिटी करे ॾी आहे। हा बिल्कुलु। ऐं ॿी ॻाल्हि त दिवाली आहे ई कल्चरल, आहे बि इन मौसमनि जे हिसाब सां। असां वटि जीअं तव्हांखे सियारो अचे थो, सियारे जी शुरूआति थिए थी, फसल लहनि था, माण्हुनि वटि पैसो अची वञे थो। हिन मौसम में तव्हां ॾिसंदव अक्टूबर खां शादियुनि जी भरमार हूंदी। इहो छो आहे? हिकिड़ो त मौसम, ॿियो इकानमिकल। त उन जे करे माण्हू तव्हांखे डेली 4-5 दावतूं लॻियूं पयूं हूंदियूं त ही मौसम आहे। असां वटि छा थींदो आहे त जॾहिं नवंबर शुरू थींदो आहे दिवाली में मानी जो बि सिस्टम चेंज थी वेंदो आहे। ॾींहं जो चांवर खाइबा, राति जो मानी खाइबी। ऊन्हारे में ईअं हूंदो आहे ॾींहं जो मानी, राति जो चांवर। ही चेंज थींदो, वरी होली ते वञी उल्टो थींदो। त इहे बि सभु मौसमनि जे हिसाब सां माण्हुनि वटि पैसा अचनि था, ॻोठनि में माण्हू दावतूं कंदा आहिनि, कुटियूं कंदा आहिनि, पाण नंढड़ा सत्संग ॻोठनि में जेके जंहिंजी जेतिरी लेवल हूंदी आहे उन हिसाब सां उहे सेलिब्रेशन कंदा आहिनि। त उहो मौसम जे हिसाब सां, कल्चर जे हिसाब सां, पैसनि जी अवेलेबिलिटी जे हिसाब सां इहे सभु शयूं ईअं ई सेलिब्रेट थियनि। सही, बिल्कुलु सही। मां हमेशह डॉक्टर साहब चवंदी आहियां त मौसम चेंज थींदी आहे न त मिज़ाज बि मटिजंदा आहिनि ऐं मौसम उन ई तरह असरु कंदी आहे। पर हक़ीक़त में उन मौसम जी तब्दीली जा जेके कुझु असरात हूंदा आहिनि उहे त पंहिंजी जॻह ते ई, पर उहे जेके तब्दीलियूं हूंदियूं आहिनि डॉक्टर साहब उन्हनि खे ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में बयानु कयो आहे। पुष्पा शानी साहिबा तव्हांजी तरफ़ अॻियां वधूं था। मेहंदी तव्हांखे ॾाढी ख़ूबसूरत लॻल आहे, हू नोट कई पई ऐं हू इहो नोट कयो पिए त मतिलबु ॿियनि ख़वातीन खे मेहंदी कोन लॻल आहे। सो मेहंदी इलाही शौक़ सां लॻाईंदा आहियो? जी, हर दिवाली ते टाइम कढी करे लॻाइणी हूंदी आहे। कोई 2:30 बजे छोकिरी आई हुई लॻाइण। जी, अच्छा, मतिलबु पंहिंजो ई शौक़ु हूंदो आहे न, ईअं हूंदो आहे कॾहिं कॾहिं ॿार मम्मा लॻाए नंढियूं ख़ुशियूं आहिनि। ॿार छोकिरी मुंहिंजी कराची वई कल्ह त वीडियो कॉल, मम्मा तव्हां पंहिंजी मेहंदी ॾेखारियो कीअं लॻाई। त उन्हनि उहे ॿार असां खां सिखंदा, असीं वरी ॿारनि खां, त हिक ॿिए जी ख़ुशियूं आहिनि। मां चाहींदमि त तव्हां थोरो न ॾेखारियो बि मेहंदी खे, तव्हांजी मेहंदी ॾाढी ख़ूबसूरत लॻी। तव्हांजे ॿार बि हिन वक़्तु बि ॾिसंदा हूंदा न। ज़बरदस्त, ॾाढी प्यारी तव्हां मेहंदी लॻाई आहे, मेहंदी ॾाढी सुठी लॻंदी आहे, मूंखे बि ॾाढी ख़ूबसूरत वणंदी आहे। अच्छा सपना साहिबा तव्हांजी तरफ़ अचूं पिया, तव्हां छो मेहंदी न लॻाई आहे? अॼु एॾो प्यारो ॾींहुं आहे, तव्हांखे मेहंदी लॻाइणु खपे आहे। न, मेहंदी लॻाई हुई, ॾाढी पहिरीं कड़वा चौथ हुई न, त उन ते लॻाई हुई, हाणे लही वई आहे घर जा कम करे दिवाली जा, त उन में लही वई आहे। अच्छा, ही शयूं थोड़ी रैपिडली आहिनि, करवा चौथ, करवा चौथ ते मतिलबु लाज़मी हूंदी आहे मेहंदी। सही, ज़बरदस्त। उन ॾींहुं सभु श्रृंगार हूंदा आहिनि, सभु श्रृंगार। सही वर्ड वठां। जी भवानी साहब तव्हांजी तरफ़ वधूं था ऐं तव्हां जूं तयारियूं, तव्हां त ॻाल्हि कई त थोरो जेको आहे न तड़ तकड़ में दर्जी जा बि चकर लॻंदा आहिनि, सभु शयूं, पोइ ईअं लॻंदो आहे कॾहिं कॾहिं मतिलबु थकिजी पिया आहियूं, हाणे घणा कम थी विया आहिनि, इहे सभु शयूं दिलि सां शौक़ सां कयूं वेंदियूं आहिनि। हिन ॾियारी जे मौक़े ते असां थकावट ऐं महसूस ई कोन, छो जो ख़ुशी असांजे अंदर में पई हूंदी आहे। त जीअं इहा ॾियारी अचे असांजे अंदर में महीने खां ख़ुशी शुरू थी वेंदी आहे, त उनमें असांखे थकावट महसूस हरूभरू न थींदी आहे। अगरि थकावट महसूस थींदी आहे त वरी 2 टे ज़ोर ॾेई वठंदी आहे। मक़सदु आहे असां ॿिन्ही जी अंडरस्टैंडिंग आहे, जेकॾहिं हीअ थकंदी त आउं मथे खे ज़ोर ॾींदुसि, लाज़मी आहे। पर एतिरी हरूभरू महसूस, इहो त मज़ाकियनि चई रहियो आहियां थोरो मौज़ू खे सुठो करण जे लाइ। एक्चुअली में असांजी पाण में अंडरस्टैंडिंग सुठी हूंदी आहे, पर थकावट हिन ईद जे करे ख़ासि कर, बाक़ी ॿियूं जेके हूंदियूं आहिनि जंहिंमें असां रंग वग़ैरह होली में हणंदा आहियूं, उनमें डोड़ा घणी हूंदी आहे, त उनमें हिक ॿिए खे रंग हणी डोड़ी थकी टुटी ईंदा आहियूं, उनमें वाक़ई थकावट महसूस थींदी आहे। सुकून वारा विढ़ंदा बि आहियूं, वरी उनमें प्यार हूंदो आहे, इहो मुमकिन ई नाहे न, उनमें ई प्यार हूंदो आहे। चवंदा आहिनि न त 2 थाम हूंदा आहिनि त उहे ज़रूर थोड़ा लॻंदा।
अच्छा जी अच्छा मां पहिरीं ॿुधाए चुकमि तव्हां सभिनीनि खे व्यूअर्स त सभु कपल्स असां वटि मौजूदु आहिनि, ॾाढा प्यारा असां वटि कपल्स अॼु मौजूदु आहिनि। सो इहे चिट चैट प्रोग्राम में हली रही आहे ऐं ईअं चऊं था असां जेको आहे न ॾियारी त सेलिब्रेट कयूं था, कपल्स डे बि असां वटि सेलिब्रेट गॾो गॾु थी रहियो आहे। सो ईअं अच्छा भला का शिकायत हूंदी आहे, करे सघो था का शिकायत जेका माना ईअं थींदो आहे न कॾहिं कॾहिं असां फैमिली में वेहंदा आहियूं न पोइ चवंदा आहियूं हाणे तव्हांजी जेका शिकायत आहे ॿुधाए छॾियो, त तव्हांजी का ईअं का माइनर शइ ज़िक्र करणु चाहियो? हूअं त का अहिड़ी का शिकायत कोन्हे, पर जेकॾहिं टाइम ते का शइ न मिलंदी आहे पोइ चवंदो आहियां तोखे टाइम ते, छो जो मां ऑफिस मां ईंदो आहियां डेली त मुंहिंजो रूटीन आहे 1 खां 2 बजे जी 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 त वरी कॾहिं कॾहिं मूंखे वरी जल्दी वञिणो हूंदो आहे त मुंहिंजी रोटी तयारु न हूंदी आहे त पोइ मां चवंदो आहियां ॾिस तोखे ख़बर आहे मां ईंदो आहियां त एतिरी घणी हू गुस्से में न पर मिड़ी थोरी शिकायत कंदा आहियूं त इहो थोरो झगड़ा प्यार वारा झगड़ा ईअं चई सघूं था। यस ज़बरदस्त ज़बरदस्त ईअं ई घर ईअं ई ख़ूबसूरत रहंदा आहिनि ऐं जॾहिं पेरेंट्स जी अंडरस्टैंडिंग पाण में सुठी हूंदी आहे त डॉक्टर साहिबु तव्हां ॿारनि जी नफ़सियात बि तव्हां ज़रूरु पढ़ी हूंदी त पोइ असर जेके आहिनि उन्हनि ॿारनि ते जेके पवंदा आहिनि ख़ूबसूरत पवंदा आहिनि, अंडरस्टैंडिंग सुठी आहे। चवंदा आहिनि न पेरेंटिंग ॾाढी ज़रूरी आहे, तरबियत जे लाइ ज़रूरी हूंदो आहे तव्हां ॿारनि जी तरबियत कयो त अव्हांजी तरबियत ख़ूबसूरत हुजे। जी डॉक्टर कमलेश्वर साहिबु तव्हांजी तरफ़ अॻियां वधां पई ऐं जहिड़े अंदाज़ में ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि सो भाभी सां कुझु शिकायतूं हूंदियूं आहिनि? थोड़ियूं माइनर वधीक न। हा हींअर थोरी देरि पहिरीं तव्हां सां चांहि पे पीतीसीं, चांहि मुंहिंजो फेवरेट आहे ऐं अक्सर मूंखे विसरी वेंदो आहे त मूं चांहि पीती हुई या न पीती त इहो बि हिकिड़ो कॾहिं कॾहिं थींदो भई मूं त पीती ई कान्हे चांहि, अञा ताईं न प्यारी थी। सो बिल्कुलु इहे ज़िंदगी जो हिसो आहिनि ऐं बिल्कुलु मां थोरी देरि पहिरीं तव्हां इहा ॻाल्हि पुछी पे त वाकई बीइंग पार्ट ऑफ मिनॉरिटी कॾहिं कॾहिं थोरो स्ट्रेसफुल थी थो वञे इवेंट, छो त अॼु मां तव्हां वटि वेठो आहियां ऐं मुंहिंजा क्लास अॼु मुंहिंजा ॿार इंतज़ारु कंदा हूंदा त मूंखे उनखे इंगेज करिणो पवंदो, कंहिं दोस्त खे चवणो पवंदो त बाबा यूनिवर्सिटी हले पई, तव्हांखे मुंहिंजो क्लास अॼु हुन में फलाणो कमु थींदो, उन में तव्हांखे अटेंड करिणो आहे, दे आर नॉट सपोज टू बी स्टे वैकेंट। त इहे सभु शयूं स्ट्रेसफुल थियनि थियूं ऐं ज़िमेदारी आहे। त मूंखे यादि अचे थो त अमूमन मां देरि सवेर सिर्फ़ु क्लास वठी ॾियारी जे ॾींहुं बि वापसि ईंदो आहियां। हीअ अॼु पहिरियों दफ़ो आहे जो हिन दफ़े मूं तय कयो त अॼु मां न वेंदुसि, छो त कुझु महिमान बचड़ा हुआ ऐं कुझु ज़िमेदारियूं हुयूं ऐं तव्हां ॾे बचड़ो। थैंक यू सो मच, तव्हां असांखे टाइम ॾिनो आहे ऐं सच पुछो तव्हांजे ॻाल्हाइण जो जेको अंदाज़ आहे न ॾाढो ख़ूबसूरत आहे, लॻे पियो त मतिलबु उस्ताद मौजूदु आहिनि, छो त मां चवंदी आहियां त यकीननि पाण सभिनि ॻाल्हि खे मञंदा आहियूं त उस्ताद जेको आहे न उहे त समाज जी अॾावत कंदड़ हूंदा आहिनि, सो उन्हनि सां जॾहिं बि ॻाल्हि ॿोल थींदी आहे न त उहा ॾाढी ख़ूबसूरत अंदाज़ में थी रही हूंदी आहे। अनीता कमलेश्वर साहिबा जी डॉक्टर साहिबु थोरी नंढी शिकायत ज़िक्र कयो आहे, आई थिंक तव्हांजी कोई शिकायत हुजे तव्हां ज़िक्र करे सघो था? ॿियो न बसि ॾाढा हर वक़्तु कम में हूंदा आहिनि, ओवरबर्डन, हर वक़्तु प्री ऑक्यूपाइड, मेंटली बि फिज़िकली बि, ऐं हिकु तरह सां सुठी ॻाल्हि बि आहे, एनर्जेटिक माण्हू हूंदो जेकॾहिं कमु कंदो रहंदो, पर ज़ाहिर आहे पोइ फैमिली में काफ़ी शयूं पोइ रहिजी वेंदियूं आहिनि या विसरी वेंदियूं आहिनि, जीअं पाण ॿुधायो जी। सो इहो आहे। ओके जी, थोरो टाइम माना वाकई में कम भले जेतिरा बि हुजनि पर पंहिंजे लाइ या पंहिंजी फैमिली जे लाइ टाइम कढणु ॾाढो न हूंदा घर में आहिनि पर यूनिवर्सिटी, हा पर कम में हूंदा। ओके जी चलो इहा शिकायत हाणे तव्हां कोशिशि कयो थोरी दूर थिए थोरी ख़तमु थिए। नाज़रीन वक़्तु वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ऐं पाण कंटिन्यू कयूं था, नंढड़ो ब्रेक आहे ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम में भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़िन जे लाइ, सभ खां वॾी कैंपेन, तव्हां हुन में हिसो वठी सघो था ऐं तव्हां टीवी गेम शो टपाल मेज़बान में बि पार्टिसिपेट करे सघो था, खटे सघो था। खोड़ सारा क़ीमती इनामात ॾिसंदा रहिजो अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान।
नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर मां वेलकम चवां थी। अवां जे पंहिंजे प्रोग्राम ॾाढो ज़बरदस्त अंदाज़ में अवां ताईं पहुची रहियो आहे। डिस्कशन ॾाढो ख़ूबसूरत हली रहियो आहे ऐं अहिड़ा ॾींहं कॾहिं कॾहिं नसीब थींदा आहिनि। मां चवंदी आहियां ईद रोज़ कोन थींदी आहे, ईअं ई ॾियारी रोज़ कोन थींदी आहे। सो यस, ॾाढो ज़बरदस्त लॻे पियो। असां वटि मिठाइयूं बि चमकी रहियूं आहिनि हिन वक़्तु। सो जॾहिं मिठाइयुनि जी ॻाल्हि कयूं था त अनीता अशोक साहिबा तव्हांखां मां थोरो पुछणु चाहींदमि कोई मिठाई जेका हमेशह ई तव्हां ठाहींदा हुजो ऐं उनजो जेको आहे सो छा रेसिपी हुजे थी उहा मां ॼाणणु चाहींदमि। सही पसंदि ईंदी आहे, ख़ासि करे ये दोस्तनि खे वणंदी आहे। फरमाइशूं बि ईंदियूं आहिनि। सही उहे चवंदा आहिनि किथे वठूं तूं ठाहे वठ, ठीकु आहे। त मूंग थाल जेको आहे सो असांजी बेसण जी मिठाई ठहंदी आहे जी, त उहा मोस्टली ठहंदी रहंदी आहे। रेसिपी इजी आहे। रेसिपी तव्हांखे किचन में हलबो जॾहिं साम्हूं। ओह माय गॉड, असां बि किचन लॻाईंदा आहियूं कॾहिं कॾहिं। सो शायदि तव्हांखे सम्झ में घटि अचे, जेको माण्हू लाइव ॾिसंदो या कंदो सो उन हिसाब सां हूंदो आहे। बिल्कुलु ईअं आहे, बिल्कुलु ईअं आहे। हाणे त ट्यूटोरियल्स तव्हां फॉलो कयो न त आसानी सां इहा आहे रेसिपीज़ अची थी। जी जी जी, त जेको मूं पंहिंजी मम्मी खे ॾिठो आहे ओके उहो ठाहींदी। शादी खां पहिरीं त असां कॾहिं उन्हनि खे सवाइ ॾिठो ई कोन की छा थिए थो। शादी खां पोइ सभु शयूं प्रैक्टिस में आंदियूं है न, ज़िम्मेदारियूं वधी वियूं। ओके जी, अशोक सूफ़ी साहब अव्हां जी तरफ़ अॻियां वधूं था। कोई अहिड़ी डिश जेका भाभी हमेशह ई तयारु कंदी हुजे ऐं अव्हांखे हमेशह ई वणंदी हुजे या अव्हां फरमाइश कंदा हुजो त हीअ डिश ज़रूरु ठाहियो? दीवाली जे हवाले सां त मिठाइनि जी फरमाइश कंदा रहंदा आहियूं। पोइ उन जीअं फरमायूं त उहो साल में 2-4 दफ़ा ठहंदी आहे। ज़बरदस्त। आऊं अॼुकल्ह शिफ्ट थी वियो आहियां कराची, त उते जी संगत अलॻि आहे। उन्हनि सां असां दिवाली 3 ॾींहं करे आया आहियूं। ओके, ज़बरदस्त। बिफोर उनखे ॾेई छॾियूं एडवांस में दिवाली जी मिठाई। हा, त उहे तमामु भली ठाहींदा आहिनि। वाह, ऐं उम्मीद त तव्हांखे ज़रूरु रेसिपी ॿुधाईंदा। हा बिल्कुलु। ऐं हीअ जे मिठाइयूं साम्हूं पयूं बि आहिनि ऐं हीअ मिठाई असांखे खाइणी बि आहे, तो ज़रूरु खाईंदासीं, ज़रूरु टेस्ट कंदासीं। तव्हांखे ॿी बि ॼाणे ॾिसनि त भई ख़ुशी जहिड़ी का खुराक कोन्हे। हा बिल्कुलु ईअं आहे। चवंदा आहिनि न, इहो अक्सर ॿुधो आहे त पाणी बि जेको आहे न उहो माण्हू खे इन तरह लॻंदो आहे जो उहो रीज़न इहो ई हूंदो आहे ख़ुशी जी जहिड़ी कोई खुराक। जहान ख़ुशि। हाणे तव्हां ख़ुशि हूंदव त तव्हांजा सभु कम थी वेंदा। जीअं तव्हां पुछो बारवाणी साहिब खां, तव्हां थकिजो त कोन था, हुनजे पुठियां ख़ुशी आहे। ख़ुशी आहे, उनजो अलॻि ई बूस्टअप आहे। माण्हू बूस्टअप थी वञे ऐं उहो कमु इज़ीली थियो बि कयो बि वञे आराम सां। हा, अदर दिन तव्हांजी एज केतिरी आहे, सही, हिकिड़ो जज़्बो आहे। जी जी, हुनजे पोयां ख़ुशी आहे। सही, ज़बरदस्त। ख़ुशि रहण लाइ पोइ हुन लाइ पाण खे अमन बि खपे, भाईचारो बि खपे, हिकु ॿिए जो एतिराम बि खपे, जेको असांजी मिटी जो हिसो आहे। यस, ईअं ई आहे, ईअं ई आहे, को इनकार न आहे इन ॻाल्हि खां। ऐं इहा ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि आहे। सो यस, डॉक्टर चंदीराम साहब तव्हांजी तरफ़ अॻियां वधूं था। जॾहिं असां हेल्थ जी ॻाल्हि कयूं था ऐं डॉक्टर साहब हुजनि, माना ईअं टिप्स न ॾियनि, को कहिड़ी बि गैदरिंग हुजे डॉक्टर्स हूंदा हुआ, तव्हां टिप्स ज़रूरु मिलंदियूं। सो डॉक्टर साहब हीअ ॾींहं ऐं ईअं हूंदो आहे न त तव्हां कॾहिं कॾहिं ओवर ईटिंग बि हूंदी आहे, सो केयर कीअं करणु घुरिजे? केयर मुंहिंजे ख़्याल में दिवाली हुजे, ईद हुजे, त डॉक्टर त ख़ैर पंहिंजे आदत पूरी कंदा आहिनि, डेफिनेटली असीं मशवरा बि ॾींदा आहियूं। ऐं पर आउं सम्झां थो 99% डॉक्टर पाण बि दिवाली ऐं ईद ते शायदि उन ते अमल करे सघंदा हुजनि। ॾाढो ॾुखियो आहे, तव्हांजे अॻियां तव्हांजी पसंदीदा शइ पई हुजे, पोइ बि जेकॾहिं दिवाली ते माण्हू मिठाई खाइणी बि आहे त टेस्ट कजे। टेस्ट बेशक कजे, हर शइ खे टेस्ट कजे ऐं पेट भरे न खाइजे। पेट भरे उहा ई खाइजे मानी जेका रूटीन में आहे, पर जेके नयूं शयूं आहिनि जेके जंहिं लाइ साल सॼो माण्हू चए थो त भई हीअ लायूं ठहंदियूं, हीअ ठहंदो, त उन में थोरो ख़्यालु कबो। जीअं हाणे फटाका आहिनि दिवाली जा, इन्हनि में अक्सर मूंखे यादि आहे 4-5 साल अॻु में खिपरो में असां वियासीं, असांजो घर आहे, हर साल उते ई हूंदा आहियूं। फटाकनि मां हिकिड़े छोकिरे जी अखि में लॻो ऐं उहो कराची उनखे शिफ्ट करिणो पियो ऐं उनजी आई सर्जरी थी। त हीअ बम जेके आहिनि वॾा सारा, इन्हनि खां त फटाकनि खां घटि में घटि दिवाली में परहेज़ कजे। दिवाली में तव्हां रोशनियूं, फुलझड़ियूं, जंहिंमें धमाक, ॿियो घटि में घटि पाड़े में ख़्यालु कजे, को बीमार आहे, कंहिंजो इम्तिहान हूंदो, ईअं न त
15 ॾींहं दिवाली जा ठका तव्हां सुबुह शाम राति जो 2 बजे ताईं करे ॿियनि जी निंड ख़राबु करियो, इहो परहेज़ आउं सम्झां थो लाज़मी आहे। इन सां पंहिंजो फ़ाइदो आहे, ॿियनि जो फ़ाइदो आहे, त इहा लाज़मी परहेज़ आहे जेका घटि में घटि मुंहिंजे ख़्याल में करणु खपे। ऐं ॿी ॻाल्हि त इहा बि पॉल्यूशन थिए थी, फटाकनि मां धूं निकिरनि था, जेका शंकर साहब ॻाल्हि कई त भई पखी आहिनि उहे जेके वणनि ते राति जो निंड कनि था, उन्हनि जी निंड डिस्टर्ब थिए थी, उहो उॾामण शुरू थी था वञनि, पोइ त मतिलबु ॿियनि जो सकून पंहिंजी ख़ुशी लाइ ॿियनि जो सकून ख़राबु न कजे। इहा ॾाढी ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई आहे त असां पंहिंजे उन सेलिब्रेशन्स में पंहिंजे मज़े में असां ॿिए कंहिंजे सकून सां जेको आहे न उहो उनखे डिस्टर्ब करे रहिया हूंदा आहियूं, त इहा सुठी ॻाल्हि कोन हूंदी आहे। कोशिशि कजे त असांजे हुजण सां जेकॾहिं भला घणी सुठाई नथी थिए त कोई डिस्टर्ब बि न थिए कंहिंजे लाइ, असां जेको आहे सो का ॾुखियाई बि पैदा न कयूं। मुंहिंजे ख़्याल सां इहो ॾाढो हिकिड़ो ख़ूबसूरत दर्स आहे जंहिंखे इंसानु वठी हले त इंसानु उन इंसानियत जे मापे में ज़रूरु अची वेंदो आहे। यस पुष्पा साहिबा, कोई रेसिपी सिंपल हुजे, इज़ी हुजे, तव्हां शेयर करणु चाहींदव? इहो बेसण जेको आहे असांजे मतिलबु हर घर जी मिठाई आहे तक़रीबन, त इहो तमामु ईज़ी आहे, एॾो मुश्किल कोन्हे, बसि थोरो सही ट्रिक अची वञे त बसि बेसण खे घी में तव्हां पहिरीं थाल में बेसण खे छाण करे मतिलबु गंद कढी पोइ हुन में घी विझी ऐं थोरो खीर, थोरो सो खीर उनखे मिक्स करे पोइ घी थोरो घणो गरम करे उन में इहो तव्हां बेसण पाए उनखे बसि 10-15 मिंट भुञंदा रहो, गरम भुञी जॾहिं उनजो कलर चेंज थिए, ऐं कलर चेंज थियण खां पोइ मतिलबु को लाइट कलर ब्राउन हूंदो आहे, को डार्क ब्राउन, थोरो उन अंदरि गूंद भुॻी निजगे में, चाहे तव्हां घी तव्हांजी जेका हुजे पसंदि, तेल हुजे घी हुजे, उनखे फ्राए करे अलॻि रखंदा आहियूं। कुझु ड्राई फ्रूट हूंदा आहिनि उनखे घी में फ्राए करे अलॻि रखी छॾींदा आहियूं, पोइ उहो उनखे मिक्स करे छॾियो। ऐं फिको माओ उहो अॻु में ठहियलु हुजे त बि ठीकु आहे, न त तव्हां उन में थोरो खीर मिक्स करियो, पोइ उन खां पोइ उनखे अलॻि थाल में विझी चाशनी ठाहियूं, खंड जी, गुड़ जी बि ठाहे सघो था, खंड उहा चाशनी थोरो ईअं थी वञे, थिक थी वञे, पोइ उनखे बेसण में मिक्स करे गैस बंदि करे घुमाए उनखे थाल में पीस करियो। पोइ तव्हां जेतिरो ड्राई फ्रूट जंहिंजो हुजे कोपरो वग़ैरह मथे विझी उन्हनि खे पीस करे ऐं असां तमामु घणी ठाहींदा आहियूं। छो त कल्ह बि मुंहिंजो नंढड़ो चए पियो मां केक कोन, मुंहिंजे दोस्तनि खे तव्हां हीअ ठाहे ॾियो, मुंहिंजा कुला कमु नथा कनि, ऐं लायूं बि घटि ठाहींदा आहियूं। सही, ज़बरदस्त ज़बरदस्त, ॾाढी ईज़ी ऐं ॾाढी ज़बरदस्त रेसिपी तव्हां ॿुधाई आहे। मिठाइयूं घर में ठाहिणु मूंखे लॻंदो आहे ॾाढो वॾो चैलेंज हुजे थो, पर तव्हां जहिड़े अंदाज़ में ॿुधायो आहे त मूंखे लॻे पियो ॾाढो आसानु आहे। जी सपना साहिबा, अव्हां जूं कीअं सभु शयूं हुजनि थियूं, किचन जो टाइम, घर जो टाइम, ऐं अव्हांजा हस्बैंड ज़िक्र करे बि चुका आहिनि त ॿार ॿाहिरि हूंदा आहिनि, त सॼो टाइम अव्हांजो ई हूंदो, त कीअं हूंदो आहे सॼो सिस्टम एंड सेटअप? हा उहो त टाइम त आहे, पर घर में बि कुक ई रोटी ठाहींदो आहे उहो त, पर हींअर जेको आहे न दिवाली ते छुटी ते वियल आहे त पोइ पुष्पा वांगुरु मुंहिंजा बि कुला सूर था कनि। हा उहो ॻाल्हि आहे न, त पोइ वरी ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे, पर मतिलबु सभु थी वेंदो आहे, मालिक जो शुक्र आहे। यकीनन 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 थी वेंदो हूंदो। शंकर भावानी साहब, जॾहिं असां ॻाल्हि कयूं था फ्रेंड सर्किल जी, जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं फ्रेंड्स जी, पंहिंजनि उहे उन्हनि दोस्तनि जिन सां हमेशह हिकिड़ो ख़ूबसूरत वक़्तु गुज़रियो आहे, सो उन्हनि सां हिननि ॾींहंनि ते स्पेशली कीअं मुलाक़ातूं हूंदियूं आहिनि, कीअं सेलिब्रेशन्स हूंदियूं आहिनि, टाइम वठिणो पवंदो आहे त बसि अचो ऐं गॾु विहणो आहे, कचहरियूं करणियूं आहिनि? हर माण्हू खे ख़बर हूंदी आहे त ॾियारी फलाणी तारीख़ ते, छो जो डेट पहिरीं अनाउंस थी वेंदी आहे। हा बिल्कुलु। पोइ जेके बि असांजा सर्किल आहिनि, हिकिड़ो हैदराबाद हिंदू पंचायत जो सर्किल आहे, डॉक्टर सावरनि सां गॾु आहे, ॿिया असांजा पंहिंजा दोस्ताना कुझु मुस्लमाननि जा सर्किल आहिनि। पोइ हर को पंहिंजी पंहिंजो साईं, हाणे तव्हां असांखे ॾियारी कहिड़े ॾींहं खां मिठाई खाराईंदा, त उन्हनि सां मुख़्तलिफ़ टाइम, कंहिंसां सुबुह जो, कंहिंसां शाम जो, किथे मानी हूंदो आहे, त अहिड़े हिसाब सां हर कंहिंसां पंहिंजी पंहिंजी, हीअ असांजा 3 ॾींहं हूंदा आहिनि ॾियारी जा, 3 ॾींहं मुख़्तलिफ़ दोस्तनि खे 3 ॾींहंनि जो, बाबा यार अॼु फलाणे सां मुंहिंजी आहे, पाण सुभाणे रखंदासीं, परीहं रखंदासीं। पोइ ईअं अंडरस्टैंडिंग जे हिसाब सां जेके बि जीअं दोस्त उन्हनि खे उन हिसाब सां
इंगेज कंदा आहियूं, पोइ उन्हनि सां वेही सेलिब्रेशन कंदा आहियूं। वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। हर हिकु गैदरिंग जो पंहिंजो ई मज़ो हुजे जी थो जी न, बिल्कुलु। ऐं यकीनन उहो टाइम जेको गुज़री रहियो हूंदो आहे उहो ॾाढो ख़ूबसूरत वक़्तु हूंदो आहे। डॉक्टर कमलेश्वर साहब, तव्हांजी तरफ़ अॻियां वधूं था, ऐं अव्हां नंढपण जो बि ज़िक्र कयो, ऐं मूंखे न उन ॻाल्हि मां हिकिड़ी ॻाल्हि यादि आई, तॾहिं ख़तनि जो दौरु हूंदो हुयो न, ख़त चवंदा आहिनि त अधु मुलाक़ात आहे, ऐं हाणे त जेको आहे सो तव्हां व्हाट्सएप करे वठो, वीडियो कॉल करे वठो, केतिरा बि परे आहियो हिक ॿिए खे तव्हां ॾिसी सघो था। डॉक्टर साहब, उहो वक़्तु कीअं हुयो? वो तमामु गोल्डन वक़्तु हो। ऐं मां जेकॾहिं पंहिंजी बाबा साईं जी ऐं असांजी लाइब्रेरी ॾिसां त मूं वटि हिकिड़ो सेक्शन आहे आर्काइव्स जो। हुन आर्काइव्स में न हूंदा के 3-4 हज़ार ख़त हूंदा, ऐं सम्झां असासो आहे। उन्हनि ख़तनि में कुझु अहिड़ा ख़त बि आहिनि जेके ॾियारी सां वाबस्ता आहिनि, ऐं उहे मुख़्तलिफ़ दोस्तनि जा, इवन मुंहिंजूं भेणूं जेके उन वक़्तु पढ़ी रहियूं हुयूं, शहर खां ॿाहिरि हुयूं, उन्हनि जा ख़त, ऐं उहे इतफ़ाक़ सां शाइरी बि कंदियूं आहिनि। त उन्हनि जी शाइराना अंदाज़ में शाइरी पंहिंजी फैमिली लाइ, ऐं उहा पोइट्री जी सूरत में उहो छपियल बि आहे। अहिड़े क़िस्म जा खोड़ सारा मज़ीद जूं शयूं आहिनि। ऐं मुंहिंजे ख़्याल में तव्हां थोरी देरि पहिरीं रेसिपी जी ॻाल्हि पई कई। जी जी जी। अचो तव्हांखे हिकिड़ी रेसिपी ॿुधायां। यस, व्हाई नॉट। उहा रेसिपी आहे ख़ुशी जी। ख़ुशी जी रेसिपी ख़ूबसूरत जी। बिल्कुलु। ख़ुशी जी रेसिपी हीअं आहे, दोस्तनि जो सर्किल मौजूदु आहे, ऐं मिठाई उनखे खाराइजे जंहिंखे अचानक सरप्राइज़ में मिले, ऐं उहो केर बि थी सघे थो, कहिड़े बि क्लास जो, कहिड़े बि तबिके जो माण्हू थी सघे थो, तव्हां सां वाबस्ता हुजे ऐं उनखे मिठाई मिले। अहिड़ी तरह सां मां उस्ताद जी हैसियत सां मूंखे के ॿार बि अहिड़ा नज़र ईंदा आहिनि, या उहे पाण राब्तो करे वठंदा आहिनि, ऐं महसूसु कंदा आहियूं त अॼु हुनजे ॻोठ में, हुनजे घर में ॾियारी न पई मल्हाइजे, ऐं हुन वटि सेमिस्टर जी फीस जा पैसा बि कोन्हनि। ठीकु आहे, हे ॾाढो ॾुखियो कमु आहे। पोइ असांजी कम्यूनिटी फिलैंथ्रोपी में तमामु अॻिते रही आहे हिस्टोरिकली। तव्हां जेके बि स्कूल ॾिसो, उहे तव्हांखे कंहिं न कंहिं कम्यूनिटी जे मेंबर जा ठारायल ॾिठा हूंदा। ठीकु आहे, त अञा ताईं उहो जज़्बो मौजूदु आहे, ऐं मूंखे ख़ुशी आहे, ऐं मूंखे फ़ख्रु आहे पंहिंजे दोस्तनि ते, जंहिंजो साईं भारवाणी साहिबु ज़िक्र कयो। मां जॾहिं बि पंहिंजे ग्रुप ते या का ॻाल्हि लिखंदो आहियां त भई हीअ शागिर्द आहे, हिन जो बायोडेटा चेक करियो, ऐं हाणे असां इन जी मदद करण था चाहियूं, ऐं पाण कीअं कंदासीं, तव्हां एतबार करियो। उन मां को हिकिड़ो ई अहिड़ो उथी पवंदो आहे, ऐं उन छोकिरी जी या उन छोकिरे जी फीस जमा थी वेंदी आहे, ऐं उनजी दिवाली थी वेंदी आहे। ऐं सम्झां थो इहा जेका ख़ुशी आहे, इहा आहे रेसिपी, त तव्हां कीअं कंहिंजे दिलि में ख़ुशी पैदा करे सघो था। दिस इज़ हाउ वी जस्ट वर्क हियर। मां यकीन सां इहो चई सघां थी त जॾहिं इंसानु इन तरह जा कमु करे थो न, त इंसानु ॾाढो घणो मुतमइन हुजे थो त असांजी ज़ात सां असां कंहिंजे लाइ जेकॾहिं आसानी पैदा कयूं था, त उनखां वधीक ख़ूबसूरत छा ई ॻाल्हि थी सघे थी। तव्हांजी कम्यूनिटी जी यकीननि मां तारीफ़ कंदसि। तव्हां एज़ अ फिलैंथ्रोपिस्ट तव्हां कंहिं बि पर्सन खे ॾिसो हिंदू कम्यूनिटी मां, त हुनजो हिकिड़ो सुठो पार्टिसिपेशन हुनजी हिकिड़ी सुठी हूंदी आहे, हुनजो हिकिड़ो सुठो इनकम जो हिसो जेको आहे सो चङाइनि जे लाइ, भलाइनि जे कमनि जे लाइ वञी रहियो हूंदो आहे, ऐं इहा हिकिड़ी तारीख़ रक़म कयल आहे, नो डाउट ईअं बिल्कुलु आहे। असां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधंदासीं। नंढिड़ो ब्रेक आहे नाज़रीन, सुबह मेहरान प्रोग्राम सां भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी शो हाणे थींदो तव्हांजनि पंहिंजनि शहरनि में, ऐं तव्हां खटे सघंदा खोड़ सारा क़ीमती इनामात। ॾिसंदा रहिजो सुबह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवां थी, ऐं नंढिड़ो ब्रेक हुयो, ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं। सुबह मेहरान प्रोग्राम सां भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन टपाल मेज़बान जश्न जमालो जो। को बि पैकेट वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ते ॾिनल कोपन में दाख़िल कयो, घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो ड्रॉप बॉक्स में विझो,
ऐं तव्हां मौक़ो हासिल कयो टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो में हिस्सो वठो ऐं अव्हां खटे सघंदव खोड़ सारा क़ीमती इनामात। अॻियां जी जनाब प्रोग्राम जी तरफ़ अचूं था। ॻाल्हियूं त घणियूं करे सघजनि थियूं एंड नो डाउट ही ॾिण ई अहिड़ो आहे जंहिं ते जेतिरियूं ॻाल्हियूं कजनि ख़ुशी वारियूं ॻाल्हियूं कजनि ख़ूबसूरत ॻाल्हियूं कजनि त यकीनन करे सघजनि थियूं पर वक़्त जो घणी वधीक इजाज़त कोन थियूं ॾियनि। सो असां मैसेज जी तरफ़ अॻियां वधंदासीं। डॉक्टर चंदीराम साहब छा मैसेज हूंदो तव्हांजो? हा, मैसेज दिवाली जो इहो ई आहे त सॼी दुनिया जा जेके बि अमन पसंद इंसानियत खे प्यार कंदड़ माण्हू आहिनि उहे हिन ॾींहं खे सेलिब्रेट कनि, ख़ुशियुनि खे विरहाइनि। ऐं घटि में घटि हिकिड़ी शइ जेका इहा आहे त तव्हांजी ज़ात मां जेकॾहिं कंहिंखे ख़ुशी मिली सघे, कंहिंखे फ़ाइदो मिली सघे त इहो डेफिनेट तव्हां करियो। तव्हांजी ज़ात मां कंहिंखे तकलीफ़ थिए, कंहिंखे नुक़सान पए, घटि में घटि इहा शइ न करियो। ऐं इहो चवंदो आहियां त तव्हांखे दुआ लॻे न लॻे पर बद दुआ लॻी वेंदी, तंहिंजे करे कंहिंखे बि तकलीफ़ न ॾिजे, पंहिंजे ख़ुशियुनि में शरीक कजे, माण्हुनि खे वधि में वधि ख़ुशियुनि में पाण सां गॾु कजे, ख़ुशियुनि खे विरहाईंदो रहिजे जीअं ख़ुशियूं मल्टीप्लाए थियनि। जीअं ॾीए मां ॾीओ ॿरे थो, हिकिड़ी जोत मां जोत जॻे थी, त ईअं ई तव्हां ख़ुशियूं विरहाईंदा रहो जीअं पाण दुनिया खे पुरअमन। ज़बरदस्त, बहितरीन बहितरीन, इलाही ख़ूबसूरत मैसेज ॾियारी जे ॾिण जे हवाले सां डॉक्टर साहब जो तमामु व्यूवर्स ताईं पहुतो। पुष्पा शानी साहिबा, नंढिड़ो मैसेज तव्हांजो? मैसेज दिवाली जो इहो ई आहे त पाण ई ॾिया जेके ॿारियूं था इहो वटि विझी घी विझी ॿारियूं था, पाण जे मन जे अंदरि अहिड़ो ॾीओ हुजे जंहिंमें वटि न हुजे, हमेशह हिक ॿिए जे दुख दर्द उनजे सबा या को बि कंहिंखां तकलीफ़ आहे उहो कंहिं वञा विसरी वञे ऐं उन्हनि सां प्यार ऐं सचाई सां। वाह, ज़बरदस्त, इलाही प्यारो, इलाही ख़ूबसूरत मैसेज। जीअं तव्हां ख़ूबसूरत आहियो, मैसेज बि एतिरो ई तव्हां ख़ूबसूरत ॾिनो आहे। सपना भारवानी साहिबा, छा मैसेज हूंदो तव्हांजो? मतिलबु इहो अंदरि जी हूंदा खे मिटाए, अंदरां खां ॾियो ॿारे सभिनी खे रोशन कयूं। ऐं मां पंहिंजे ॿारनि खे हैप्पी दिवाली चवंदसि, सभिनी खे दिवाली चवंदसि, विश यू ऑल वेरी 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 हैप्पी दिवाली। एंड जी यस शंकर भारवानी साहब, छा मैसेज हूंदो तव्हांजो? पहिरीं त आउं हिन मीडिया जे थ्रू, मेहरान टीवी जे थ्रू मुंहिंजा जेके ॿार आउट ऑफ कंट्री आहिनि उन्हनि खे, मुंहिंजा मिट माइट जेके मुंहिंजे वेझा अज़ीज़नि दोस्तनि सभिनी खे ॾियारी जो वाधायूं चवां थो। ऐं मुंहिंजी नुंहुं आहे उहा हिते कराची में, उनजी दिसंबर में शादी आहे मुंहिंजे पुट जी, उनखे बि हैप्पी दिवाली चवां थो। ऐं ॿियो जेका डॉक्टर साहब ॻाल्हि कई त जोत से जोत जॻह ते चलो, प्रेम की गंगा बहा ते चलो, त हीअ जेको ॾियारी आहे इहा आहे प्रेम जी। आउं चाहींदुसि जेके मुंहिंजा दोस्त आहिनि, मुंहिंजा भाइर आहिनि, कहिड़े बि मज़हब सां तालुक़ रखनि था, हीअ जेका प्रेम जी गंगा आहे इहा सभिनी सां वंडींदा हलो, हिक ॿिए सां प्यार ऐं कुर्ब कंदा हलो त कॾहिं बि तव्हां में निफ़ाक़ न ईंदो, तव्हांजी सोच पॉज़िटिव थी वेंदी, सिर्फ़ु प्रेम जी गंगा भाईंदा। वाह, ज़बरदस्त, इलाही इलाही ख़ूबसूरत मैसेज। ऐं तव्हां जिन खे बि दिवाली जूं शुभकामनाऊं ॾियो पिया, असां बि उन्हनि खे, हुननि सभिनीनि खे दिवाली जूं खोड़ सारी शुभकामनाऊं ॾियूं था। डॉक्टर कमलेश्वर साहब जी, छा मैसेज हूंदो? बसि तमामु मुख़्तसिर मां ॻाल्हि कंदुसि, उहा इहा त बदिलजंदड़ सोसाइटी में इलाही चैलेंजिस आहिनि ऐं आउं सम्झां थो त असां सभिनी खे ख़ासि तौर ते यूथ खे इल्मु ऐं हुनुर इहे उहे शयूं आहिनि जंहिंजी रोशनी सां असां इन्हनि चैलेंजिस खे फेस करे सघंदासीं ऐं कामयाबु इंसान ऐं मददगार इंसान ऐं हिकिड़ा सुठा इंसान साबित थी सघंदासीं। अहिड़े क़िस्म जी का शुरूआति सभिनी जी ज़िंदगी में जेकॾहिं थिए त आउं सम्झंदुसि इहो ई ॾियारी जो मक़सदु पाण माणे सघंदासीं। ख़ूबसूरत मैसेज तव्हांजो असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुतो। अनीता कमलेश्वर साहिबा, छा मैसेज हूंदो तव्हांजो इन शॉर्ट? ॾियारी जे हवाले सां जीअं ॾीओ ऊंदहि खे ख़तमु करे थो, उअं ई असांखे बि जेके पंहिंजी सोसाइटी में, असांजी सोसाइटी में डिस्क्रिमिनेशन्स आहिनि उन्हनि खे ख़तमु करे बसि इंसानियत जो सबक़ु वठिजे ऐं ॾिजे ऐं सभिनी खे ख़ुशी सां ज़िंदा रहण बि ॾिजे, पाण बि ख़ुशि रहिजे। वाह, ज़बरदस्त, इलाही इलाही प्यारो मैसेज। जेतिरा तव्हां पाण प्यारा आहियो ओतिरो ई तव्हां मैसेज प्यारो ॾिनो आहे। जी अनीता अशोक साहिबा जो छा मैसेज हूंदो? ॾियारी जो इहो आहे कि जीअं ॾींहंनि जी रोशनी वधंदी थी वञे
तीअं उन हिसाब सां सभिनी सां ओड़े नमूने रखिजे ऐं जेको आहे सो कंहिंखे तकलीफ़ न ॾिजे ऐं इन ॾींहं ते सभिनी सां भले उहो कहिड़े बि मज़हब सां हुजे उन सां सुठे नमूने सेलिब्रेट कजे त जीअं सभु ख़ुशि रहनि। ज़बरदस्त ज़बरदस्त प्यारो मैसेज तव्हांजो अशोक सूफ़ी साहब छा मैसेज हूंदो? तव्हांजे मेहरान टीवी जे चैनल जे महिरबानी सां सभिनी दोस्तनि खे हिते ॿार उनखे वाधायूं दीवाली जूं। मुंहिंजो नंढड़ो आहे अमन सूफ़ी जर्मनी में आहे मास्टर्स करे पियो उनखे वाधायूं। ऐं हिकिड़ी नई ॻाल्हि कयां जेका सभिनी ॾाढो सुठो मैसेज ॾिनो आहे। हिकिड़ी नई ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्तु अॼु तारीख़ 20 आहे असांजा कुझु दोस्त 21 ते बि दीवाली कनि पिया त माना 20 21 सो अॻे चवंदा 19 20 दादा तूं माण्हू 19 20 आहीं हाणे बहितरी अची वई आहे 20 21 सही 19 20 खां 20 21 ते अची वई आहे। ॿियो हिकिड़ो इहो बि आहे हिकिड़ो मांझी फ़क़ीर आहे फुकरा ते बेत आहे उनजो कलाम आहे उनखे हुन जीअं साईं भेटिया त के 19 जे पासे के 20 जे पासे के 21 जे पासे असांजी दीवाली उन्हनि सां आहे जेके इंसानियत जे पासे। वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त बहितरीन तव्हांजो मैसेज तमामु ख़ूबसूरत मैसेज। अवां सभिनीनि जी मां इलाही शुक्रगुज़ार आहियां अॼु जे ॾींहं ते तव्हां टाइम ॾिनो आहे। नो डाउट असां बि ईद जे ॾींहं ते जॾहिं ईंदा आहियूं ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। सो अवां जूं असांजूं ही सेलिब्रेशन साॻियूं आहिनि ही ॾींहं असांजा बि आहिनि ही ॾींहं जीअं अवां जा आहिनि उअं ई असां सभिनीनि शयुनि खे ऑन करियूं था। हिन शइ जी ॾाढी ख़ुशी थींदी आहे। वंस अगेन तव्हां सभिनीनि खे मां ॾियारी जूं खोड़ सारियूं शुभकामनाऊं ॾींदमि ऐं जी नाज़रीन हिन पूरे प्रोग्राम सां भरपूर सहकार मौजूदु रहियो। टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैकेट वठो पंहिंजी मालूमात पैकेट ते ॾिनल कूपन में दाख़िल कयो घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में विझो तव्हां मौक़ो हासिलु कयो। टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो में हिसो वठी खोड़ सारा क़ीमती इनामात तव्हां खटे सघो था।